Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. Assalamu alaikum and a very warm welcome. सुजाग सिंध खे सलाम सिंध. नाज़रीन भलीकार कयां पई तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में. उमेद कयां थी ठीक हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं पंहिंजनि घर भातियुनि सां मिली करे असांजो हीउ प्रोग्राम ॾिसंदव ऐं मोहबतूं विरहाईंदव. छो त तव्हांजी मोहबत, तव्हांजो ख़ुलूस ऐं प्यार जी ज़रूरत हूंदी आहे असांखे, ऐं इहो असांजे लाइ हिकिड़ो इम्यूनिटी बूस्टर वांगुरु कमु कंदो आहे. जीअं असांजो सॼी टीम जेका आहे, सॼी सिथ जेका सलाम सिंध जी आहे या सॼी सिथ आहे, सॼी टीम जो वर्क आहे, कलेक्टिव वर्क हूंदो आहे. त कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके कलेक्टिव कम हूंदा आहिनि, कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके इंसानु इंडिविजुअली कमु थो करे, पंहिंजी ज़ात सां वाबस्ता कमु कंदो आहे ऐं उनजो अलॻि हिकु फ़र्द जी हिकिड़ी पंहिंजो रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि, ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि जेको इंसानु अकेलो ज़ात थी करे कमु कंदो आहे. ऐं इन में ई शामिलु थो अचे जेको असांजो इन्वायरमेंट आहे, असांजी इन्वायरमेंटल चेंजिस जेके थियूं थियनि. ऐं इन्वायरमेंटल चेंजिस जी ॻाल्हि मां इन करे कंदसि छो त अॼु 22 अप्रैल अर्थ डे जे हवाले सां मल्हायो वेंदो आहे. आलमी सतह ते दुनिया में वर्ल्ड वाइड हिकिड़ो इंटरनेशनल डे अर्थ डे जे तौर ते 22 अप्रैल ते सेलिब्रेट कयो वेंदो आहे. असल में 22 अप्रैल ते जेको अर्थ डे थो सेलिब्रेट कयो वञे, इन जो मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे त इन्वायरमेंटल प्रोटेक्शन खे सपोर्ट करणु. असां खाऊं पियूं था, असांजी ज़िंदगी या सॼी जेका दुनिया आहे, सॼो जेको प्लैनेट आहे, इहो असां सभिनी जो आहे. ईअं न त असां चऊं त असांजो हिकिड़ो इलाइक़ो या असांजी जेके बि एक्टिविटीज़ आहिनि, असां उन सॼे शहर खे, सॼे इलाइक़े खे, सॼे पंहिंजे शहर खे ऐं किथे अगरि वञूं था, ख़ासि तौर ते जॾहिं असां पिकनिक्स करणु वेंदा आहियूं, पब्लिक पार्क्स में वेंदा आहियूं, समुंड ते वेंदा आहियूं, सी साइड ते वेंदा आहियूं, त खाई पी जेके असां पंहिंजा रैपर्स हूंदा आहिनि ईअं ई उछले छॾींदा आहियूं. ऐं इन सां काफ़ी कुझु जेको आहे डैमेज थो थिए, इंसानी ज़िंदगी बि डैमेज थी थिए. ऐं वरी उहे जानदार जेके जानवर आहिनि, अगरि असां समुंड में जेको आहे पोल्यूशन जे हवाले सां ख़्यालु नथा कयूं ऐं कचिरो उछलायूं था, खाई पी जेका शइ बचे थी उहा वेंदा आहियूं ऐं असां उछले छॾींदा आहियूं, त इन जो असरु ख़ासि तौर ते जेके प्लास्टिक बैग्स हूंदा आहिनि उन्हनि जो ख़राबु असरु पवंदो आहे समुंड में रहण वारनि उन्हनि जे जानदारनि जे, जंहिंमें सभई समुंड सां वाबस्ता जेके बि सी एनिमल हूंदा आहिनि, लिविंग थिंग्स हूंदा आहिनि, मच्छियूं थी थियूं पवनि या जेके प्रॉन्स थी था पवनि या घणियूं उहे शयूं, त उन्हनि ते ॼण असां हिकिड़ो ज़ुल्म था कयूं पिया, जंहिंमें डॉल्फिन्स जो बि जेको आहे हिकिड़ो वॾो हुन में आहे, नालो आहे. ऐं असां ख़तमु थींदियूं थियूं वञनि ऐं असांखे हिन शइ खे प्रोटेक्ट करिणो आहे त दुनिया में असां बीइंग एन इंडिविजुअल कीअं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उहा अदा करे सघूं था. ऐं उहा ईअं ई करे सघूं था त इन्वायरमेंटल चेंज जे हवाले सां दुनिया खे हेल्दियर ठाहिणो आहे, हेल्दी ठाहिजे ऐं उन हेल्दी लिविंग थिंग स्टाइल खे, असांखे लिविंग स्टाइल खे, हेल्दी स्टाइल खे एक्सेप्ट करण जे लाइ सभ खां ज़रूरी इहो आहे त असां पंहिंजूं ज़िमेदारियुनि खे सम्झूं ऐं उन्हनि जो असांखे अहसासु हुजे त ज़िंदगी ख़ूबसूरत थींदी, सफ़ाई सुथराई बि ओॾी ज़रूरी आहे. ऐं वरी पंहिंजो प्लैनेट ज़मीन जेका आहे उनखे जीअं ई इंसानु ख़्यालु थो करे त उहो ख़ूबसूरत थींदी, साफ़ु थींदी, साफ़ु सुथिरो थींदो, असांखे माहौल सुठो मिलंदो. ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी जेका अवेयरनेस आहे सा अॼोके ॾींहं जे हवाले सां आहे. ऐं उमेदु कयां थी त जेके बि असांजा पेरेंट्स आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे इहो सबक़ु ॾींदा ऐं इन शइ खे रियलाइज़ कराईंदा त ईंदे वेंदे कुझु बि खाओ, कुझु बि पियो, त उहे पंहिंजूं बॉटल्स आहिनि, पंहिंजूं बैग्स आहिनि, रैपर्स जेके आहिनि उहे ईअं उछलियो न, छो त हिन जो ॾाढो ख़राबु असरु थो पए असांजे सॼे माहौल ते, असांजे हिन सॼे प्लैनेट ते. इन सां गॾोगॾु जेको हीउ असांजो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे नाज़रीन, इहो ताउन हूंदो आहे. ताउन ज़ाहिर जेके कंदा आहिनि उन्हनि खे मैंशन करणु तमामु ज़रूरी आहे, छो त जेके बि सुठियूं ॻाल्हियूं था कयूं, इंस्पिरेशनल ॻाल्हियूं था कयूं, तव्हां ताईं पहुचाइण में सभ खां जेको आहे असांखे वॾी हेल्प जेका हूंदी आहे उन्हनि जी हूंदी आहे जेके स्पॉन्सर्स हूंदा आहिनि. सो प्रोग्राम स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स. GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि ते प्लॉट ॾियनि था, ऑफर कनि था. 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ॾियनि पिया. ॾाढो बहितरीनु इन्हनि जी इहा स्कीम आहे. ऐं अगरि कोई घर वठणु थो चाहे, प्लॉट वठणु थो चाहे, सेटल थियणु थो चाहे, त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खां बहितर का ॿी जाइ न आहे, का ॿी प्लेस न आहे, के ॿिया माण्हू न आहिनि जंहिंखे तव्हां पंहिंजा इहे मुश्किल
इहा मुश्किल खणी वञी सघो था उहे तव्हांखे हेल्प कंदा। कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते ईंदियूं हूंदियूं, तव्हां कॉन्टेक्ट करे था सघो इन्हनि सां ऐं पंहिंजे हिसाब सां वॾो प्लॉट नंढो प्लॉट जेको बि आहे तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए था सघो, कम्युनिकेट करे था सघो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जंहिं तावन कयो आहे से वॉर्ड्रॉप्स जेके आहिनि, मूंखे ॾाढा ख़ूबसूरत वॉर्ड्रॉप पातल हूंदा आहिनि ऐं मूंखे ॾाढी तव्हांजी पज़ीराई बि मिलंदी आहे ऐं एप्रिसिएशन मिलंदी आहे, कुर्ब मिलंदो आहे, छो त हीअ जेके ड्रेसिस असांखे मिलंदियूं आहिनि से स्पॉन्सर्ड हूंदियूं आहिनि ऐं हीअ जेका अॼु जो बि ड्रेस मूंखे पातल आहे सो फैशनिस्ट जेके ॾाढा बहितरीनु डिज़ाइनर आहिनि उन्हनि जेको आहे हीअ ड्रेस स्पॉन्सर कई आहे ऐं इन्हनि जा डिटेल्स बि ईंदा हूंदा स्क्रीन ते, तव्हां इन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था। ज़बरदस्त ऐं एलिगेंट डिज़ाइन्स आहिनि ऐं इन्हनि जो कपिड़ो बि ॾाढो सुठो आहे। काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके इंसानु सोचींदो आहे त करणु ॾाढो सवलो आहे, इहो त हर को कंदो हूंदो ऐं उन में सभ खां वॾी उहा ॻाल्हि आहे त कंहिं माण्हूअ जे चहिरे ते मुर्क आणणु। तव्हां जिते वियो था, जिते मिलो था, तव्हांजे आसे पासे वारा माण्हू मुर्कंदा रहनि, छो त तव्हांजी कंपनी एॾी सुठी आहे, ख़ुशगवार आहे। ऐं ॿी मुर्क वरी ईंदी आहे जॾहिं तव्हांजो जी ख़ुशि हूंदो आहे ऐं जी ख़ुशि थींदो आहे ख़ूबसूरत मौसीक़ीअ सां। ख़ूबसूरत मौसीक़ी असांजे बादल राय साहिब जी हूंदी आहे असांजे प्रोग्राम में, ॾाढो बहितरीनु इन्हनि जो इम्पैक्ट हूंदो आहे असांजे प्रोग्राम में। असांजा महिमान ईंदा आहिनि, उहे बि इंजॉय कंदा आहिनि ऐं महिमाननि सां गॾोगॾु असांजा जेके व्यूअर्स हूंदा आहिनि उन्हनि खे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। लाइव कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं तव्हां जूं जेके जॾहिं कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं असांजी जॾहिं तव्हां सां डायरेक्ट इंटरेक्शन थींदी आहे त यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो त तव्हां सां कॉन्टेक्ट करण जो हिकिड़ो असां वटि फ़िलहालु तरीक़ो आहे त असां लाइव कॉल्स तव्हां जूं शामिलु कंदा आहियूं, तव्हां सां ॻाल्हाईंदा आहियूं। बहितरीनु प्रोग्राम नाज़रीन सुबुह थी चुको आहे, ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति थी चुकी आहे ऐं अञा ताईं मूंखे चांहि कोन मिली अथनि, सो हाणे मां पंहिंजे डायरेक्टर साहिब खे चवंदसि त हाणे मुंहिंजी चांहि फटाफट मुंहिंजे लाइ। चांहि खां गॾोगॾु मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि त माण्हू इंसानु सिहत जो ख़ासि ख़्यालु रखे, सो मां ग्रीन टी शुरू करे छॾी आहे। चांहि हाणे मां ख़तमु करे छॾी आहे, जेको ॾाढो ॾुखियो कमु आहे मुंहिंजे लाइ। सो ग्रीन टी था पियूं, तव्हां बि पियो ऐं हेल्दी रहो ऐं सिहत जो ख़ासि ख़्यालु रखो। ॾींहं जी ख़ूबसूरत शुरूआति थी चुकी आहे, हीअं वक़्तु थियो आहे साईअ जो, साई ते वञूं था, साई खां पोइ पंहिंजनि महिमाननि सां गॾु वरी शामिलु थींदासीं। नाज़रीन बहितरीनु प्रोग्राम सलाम सिंध ॾिसंदा रहो, मिलूं था ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। बहितरीनु प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी आहे, ख़ूबसूरत ॾींहुं तव्हां सां शुरूआति थींदी आहे असांजी। ऐं जीअं त इंट्रो में मूं चई चुकी आहियां ऐं जिन माण्हुनि असांखे हाणे जॉइन कयो आहे उन्हनि खे मां ॿुधाईंदी हलां त 22 अप्रैल जेको आहे अर्थ डे जे हवाले सां आलमी सतह ते सेलिब्रेट कयो वेंदो आहे। अर्थ डे मतिलबु त असां पंहिंजे प्लैनेट खे, जेका ज़मीन आहे, जेका धरती आहे, उन खे साफ़ु सुथिरो ठाहिण जे लाइ जेको बि शयूं कमु अचनि थियूं त असां जेतिरो थी सघे ख़्यालु रखूं, रिस्पॉन्सिबिलिटी ज़िमेदारी फील कयूं त अचूं किथे बि घुमूं या खाऊं पीऊं त असां पंहिंजा रैपर्स जेके आहिनि ईअं ई न उछलाए छॾियूं, डस्टबिन में उछलायूं। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां समुंड ते वेंदा आहियूं ऐं पिकनिक्स ते वेंदा आहियूं, पिकनिक ऐं पार्क्स ते वेंदा आहियूं त उन्हनि में बि उनजो जेको आहे सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखिजे, छो त ज़ाहिर आहे हिकु हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे एरिया में जॾहिं इन शइ खे प्रैक्टिस में आणींदो या आदत बणाए छॾींदो, पाण ऐं पंहिंजनि ॿारनि में बि आदत विझंदो त ऑटोमेटिकली सॼी जेका असांजी दुनिया आहे, सॼी जेको हीउ प्लैनेट आहे उहो साफ़ु सुथिरो थींदो ऐं इन जो सुठो असरु, पॉज़िटिव असरु असां सभिनी ते ऐं असांजी ज़िंदगियुनि ते पवंदो। बहितरीनु महिमान आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे मां मुतारिफ़ कराईंदी हलां। ऐं जीअं त सोशल एक्टिविटीज़ जे हवाले सां ॻाल्हियूं कजनि पियूं त असां वटि अॼु बि जेके महिमान आहिनि से सोशल एक्टिविस्ट आहिनि, ह्यूमन राइट्स यूनिट फाउंडेशन जा सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि। बहितरीनु उन्हनि जो कमु आहे, कारकर्दगियूं आहिनि ऐं वधीक उन्हनि सां पाण कचहरी कबी। ग़ुलाम मुश्तबा ज़ंगेजो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। भलीकार कयूं पिया तव्हांजो, सखर खां आया आहियो तव्हां, असांजे घर वॾो पंधु करे आया आहियो, कुर्ब तव्हांजा ऐं वेलकम कयूं था सिंध टीवीअ जे अंगण ते तव्हां आया ऐं उमेदु कयूं था त जेके सुठियूं ॻाल्हियूं तव्हां जेके पंहिंजा काविशूं ॿुधाईंदा त उन्हनि मां इंस्पिरेशन हासिलु थींदी, उत्साह हासिलु कंदासीं ॾिसंदड़ बि ऐं असां बि। उन्हनि सां गॾोगॾु नाज़रीन जेके ॿिया गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि से बहितरीनु उहे बि एजुकेशनिस्ट ऐं सोशलिस्ट आहिनि। मोहम्मद यासिर इक़बाल साहब मौजूदु आहिनि असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम सर, हाउ आर यू? अल्हम्दुलिल्लाह, वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजे शो में, भलीकार कयूं था। बहितरीनु ॿई सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं ॿई जेके असांजा गेस्ट आहिनि से उन्हनि जा जेके कम आहिनि, जेके कोशिशूं आहिनि से उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त इन्वायरमेंट खे ऐं सोसाइटीअ खे ऐं पंहिंजी सिंध खे
सुठो ठाहिणु, हुन में बहितरी आणणु ऐं बेटरमेंट जी हमेशह गुंजाइश थींदी आहे। मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त इंसानु चाहे सेल्फ डेवलपमेंट ते कमु करे या सोसाइटी डेवलपमेंट में कमु करे, पर कमु करणु ॾाढो ज़रूरी आहे या सोच रखणु तमामु ज़रूरी आहे। यासिर साहिब सां मां पुछंदसि, साईं तव्हां ॿुधायो त तव्हां जॾहिं खां कमु था कयो पिया त केतिरो अर्सो थी वियो आहे त तव्हां एज़ अ सोशल एक्टिविस्ट कमु था कयो सोसाइटी में? वेल एज बीइंग अ सोशल एक्टिविस्ट ना असल में ये जो स्पेसिफिक लेबल है ना, ये हिकिड़ो स्टीरियोटाइप लेबल है जो एक्चुअल में आउं ही समझा थो कि हर शख़्स सोशल एक्टिविस्ट है अगर वो समाज में कोई बेहतरी जी तरफ़ कोशिश करी रही है। लेट सपोज ई प्रोग्राम में ये जो ज्वाइंट डिस्कशन स्टार्ट करिया रिगार्डिंग द अर्थ डे, तो बेसिकली यू आर अ सोशल एक्टिविस्ट। हाँ, सोच माण्हू सोच रखे थो त मतिलबु त उहो आहे। Each and every individual who thinks that he wants to play a positive impact or a role in the society for the betterment of the society is a social activist. तो इनजी कोई डेट स्पेसिफिक अगर लेट सपोज आवां के चाह के अहिड़ो हूंदो न को वक़्तु हूंदो त तव्हां मतिलबु माण्हू सोचे थो, हाणे मां सोचां थी, मां ॻाल्हियूं त कयां थी, पर मां अनफॉर्चुनेटली मूंखे मौक़ो न मिलियो आहे, ईअं करे थियो न आहे लाइफ में त मां फिज़िकली सोसाइटी में वञा ऐं माण्हुनि जी कंहिं तरीक़े सां फिज़िकली ख़िदमत कयां। कुझु मतिलबु हूंदा आहिनि माण्हू त तव्हां त आई एम श्योर तव्हां काफ़ी कमु कयो आहे, त मतिलबु इहो कॾहिं फील थियो ऐं कॾहिं खां था कयो पिया? माण्हुनि सां डायरेक्ट इंटरेक्शन तव्हांजी केतिरे अर्से? वेल आई बेसिकली बिलोंग्स टू मेमन कम्युनिटी। सो असांजी कम्युनिटी में ही चीज़ फ्रॉम द वेरी बिगिनिंग असां ई चीज़ असांजे सराउंडिंग में नारू था। अच्छा। ने फॉर्चुनेटली अल्हम्दुलिल्लाह वी गाइज आर हैविंग रियल आइकॉनिक रोल मॉडल्स इन आवर कम्युनिटी। अब्दुल सत्तार ईदी वर्ल्ड वाइड हिकिड़ो आइकॉनिक नाम आहे। तो हाणे ज़ाहिर आहे असां जिन एज में वॾा थी रहिया हुआ, सो ही वॉज अ रोल मॉडल बैक देन ऑल्सो। ईदी साहब बहु मतलब ही हैज़ इंस्पायर्ड जनरेशंस। तो वो इनिशियली जो ईदी साहब के बारे में न्यूज़पेपर्स वगैरह में उन वक्त खैर सोशल मीडिया ना हो in the 90s. So he has been your inspiration. He has definitely been the inspiration of multiple generations. Wow. Yes, multiple generations. Indeed. So he was one of the main reason. And then afterwards, after coming in the university and then completing the masters, in that time, मतलब basically university जो है वो जो है वो असल में आई के frame of mind दी थी कि where you have to go and at what part you have to do it. तो पछी उड़ा से फ्रेंडशिप्स थियूं, दोस्तियूं थियूं, ने पछी उड़ा से सिलसिलो बाक़ायदा तौर यूनिवर्सिटी जे दौर खां वठी तव्हां इन सोच जा आयो ऐं तव्हां ईअं कमु कयो था पिया, ईअं सोचो था? हाँ, मतलब सोच तो पहले से भी डेफिनेटली, बट ये है कि आफ्टर यूनिवर्सिटी एंड विद इन द यूनिवर्सिटी टाइम देन द थिंग्स स्टार्टेड ऑन। पर इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छो त यूनिवर्सिटीअ जी जेका एज हूंदी आहे उन वक़्तु नौजवान अञा पंहिंजे जज़्बाती हुन हिकिड़े सिनारियो मां गुज़रंदा आहिनि, त वेस्टेड इंट्रस्ट उन जा ॿिया घणा थी वेंदा आहिनि, बजाए हिन जे जो सोसाइटीअ ते ऐं रिस्पॉन्सिबिलिटीअ ते ॻाल्हाइनि, उहे ॿियनि घणनि ॻाल्हियुनि में डिस्ट्रैक्ट थी वेंदा आहिनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हांखे उन वक़्त खां वठी इन शइ जो अहसासु थियो। जी मुश्तबा साहब, तव्हां सां हाणे पुछंदासीं त जीअं तव्हां बि ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहियो ऐं सखर खां तव्हां आया आहियो, इंटीरियर में ॾाढो घटि असां ॾिसंदा आहियूं सोशल एक्टिविटीज़ कराची में, शहरनि में ऐं अर्बन एरियाज़ में। इन शइ जो मां सम्झंदी आहियां हाणे ट्रेंड घणो थी वियो आहे त मर्द तोड़े औरतूं सोशल एक्टिविटीज़ में शामिलु आहिनि, काफ़ी एक्टिव आहिनि, पर ॻोठ असांजा जेको सिंध जो आहे, अंदरूने सिंध जंहिंखे चइजे थो, सखर थो थी वञे, रोहड़ी थो थी वञे, काफ़ी ॿिया अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि, उते इन क़िस्म जूं एक्टिविटीज़ ऐं उतां जा माण्हू एॾा एक्टिव न हूंदा आहिनि। इन हवाले सां तव्हांजो छा आहे एक्सपीरियंस ऐं तव्हां केतिरे अरसे खां कमु था कयो? असांखे पहिरियों इहो ॿुधायो त ऐं कीअं शुरूआति कीअं थी, छा सोचियो त हाणे भला हीअं कमु करणु घुरिजे? जी बिल्कुलु। असल में ॻाल्हि ईअं त जॾहिं असीं नंढा हुआसीं त असांजो वालिद साहब जेके नंढा हुआसीं त असीं पंहिंजे वालिद साहब खे ॾिठोसीं त उहे सोशल वर्कर हुया, ऐं हिन वक़्त ताईं बि जेके असांजे वालिद साहब जी एज आहे, मां सम्झां थो 72 या 73 खां अबाव आहिनि, हिन वक़्त ताईं बि उहे सोशल वर्कर तौरु उहे कमु करे रहिया आहिनि। सीनियर तइलीमदान बि थी गुज़रिया आहिनि, जंहिंजो नालो आहे उस्ताद मोहम्मद मिठल ज़ंगे जो। अच्छा जी। उन्हनि खे ॾिसी करे असांखे शौक़ु जाॻियो ऐं असां सोचियोसीं त इहे कमु, अच्छा हालांकि जॾहिं असांजे वालिद साहब जे कमु कंदा हुया
त सोचींदासीं त इहे एतिरो कमु ॿियनि जे लाइ एतिरो टाइम छो था कढनि। पर पोइ अगर मैं समझ में नहीं इंदी आहे ॿारहं ज़हन हूंदो आहे हाँ, न इंसान खे समझ में न ईंदी आहे। पहिरियों काई बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। जॾहिं उमिरि जे हिसाब सां जॾहिं असीं वॾा थींदा वियासीं ॾिठोसीं त असांजे बाबा साईं जो वॾो किरदारु रहियो आहे सोशल वर्कर जे हिसाब सां। बाद में जॾहिं ॾिठोसीं त आहिस्ते आहिस्ते सिटीज़ जे अंदरि जॾहिं ॾिठोसीं सोशल वर्करनि जो तइदादु वधंदो थो वञे ऐं रूरल एरियाज़ जे अंदरि वञी करे उहे अहिड़ा सरंजाम कमु करे ॾेखारिया उन्हनि। पोइ असांखे शौक़ु जाॻियो। पोइ जेके सोशल वर्कर जेके पुराना सीनियर जेके तजुर्बेगार रखंदड़ हुया असीं उन्हनि सां टच थी वियासीं। सही। पाकिस्तान जी वॾे में वॾी तंज़ीम ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जंहिंजा मर्कज़ी चेयरमैन क़ाबिल एतिराम एडवोकेट इलाही बख़्श मेतलो साहिबु जेके सीनियर कानूनदान बि आहिनि उन्हनि सां गॾोगॾु आपा ज़ुबैदा गांगुरो साहिबा जंहिं पूरी ज़िंदगी पंहिंजी वक़्फ़ करे छॾी बिल्कुलु सोशल वर्कर जे हिसाब सां। पोइ उन्हनि सां गॾिजी करे असीं कमु कयोसीं। उहे रूरल एरियाज़ ते वियासीं जेको असीं पंहिंजो कमु 5 नुक़्तनि ते मुश्तमिल रखियोसीं। अच्छा उहे कहिड़ा आहिनि कहिड़ा उहे 5 नुक़्ता उहे आहिनि। नंबर 1 तइलीम, नंबर 2 सिहत, नंबर 3 फ्री लीगल एड, ठीकु, नंबर 4 ॾुखियल इंसाननि जी मदद ऐं नंबर 5 नंढनि ॿारनि ऐं औरतुनि ते तशदुद जी रोकथाम। वाह ज़बरदस्त बहितरीन। ये सब 5 ई नुक़्ता जेके आहिनि मां सम्झां थी तमामु अहम आहिनि ऐं असांजी सोसाइटीअ जो वॾो मसइलो बि इहो ई आहे। हर रोज़ हिकु हेडलाइन में इन्हनि मसइलनि सां वाबस्ता का न का असां ख़बर ॿुधूं था अनफॉर्चुनेटली ऐं इन्हनि ते जेॾो थी सघे ओॾो कमु करणु घुरिजे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां एप्रिशिएट कंदसि त तव्हां ज़िम्मेदारी सम्झो था। सर आप मुझे ये बताएं कि जब आप मैं उर्दू में बात करना चाहूँगी क्योंकि मैं चाहूँगी हमारे जो देखने वाले हैं उनको भी ज़्यादा से ज़्यादा इस चीज़ की समझ आए। तो उर्दू स्पीकिंग अफराद भी समझ सकते हैं और सिंधी भी समझ सकते हैं लोग। तो जब लोगों से इंसान डायरेक्ट इंटरेक्ट करता है, किसी ज़रूरतमंद की ज़रूरत पूरी करता है, किसी दुखायल जीअं ज़िंदगीअ में चइबो आहे ॾुखायल हिकिड़े माण्हूअ जो ॾुखु वंडिबो आहे त कैसा फील होता है? वो एक खुशी होती है या और ऐसा फील होता है कि कुदरत के थोड़ा एक कदम और हम आगे आ गए हैं? देखिए अब ये कुदरत से करीब एक रिश्ता हमारा मजबूत हो जाता है कुदरत से। देखिए ये तो बेशक है। अब ये एक बहुत ही डिटेल्ड सवाल है जी। इसको अगर शॉर्ट में मैं कहूँ, एक बुजुर्ग का कॉल है जी और वो ये फरमाते हैं कि अल्लाह का दोस्त बनने का जो सबसे आसान तरीन रास्ता मैंने पाया वो खिदमत खल्क है। तो अब ये जो फीलिंग है ना, असल में खुशी की फीलिंग, इसको आप डिफाइन नहीं कर सकते। मतलब जज्बात को अल्फाजों में बयान नहीं किया जा सकता। बिल्कुल ऐसा ही है, क्योंकि अल्फाजों में वो सकत नहीं है कि वो जज्बात की तर्जुमा वो डिफाइन ही नहीं कर सकती इंसान की कैफियत को। मतलब वो ये कहे कि मैं बहुत खुश हूँ या बहुत गमज़दा हूँ, बट जो एक्चुअल कैफियत है ना, देखिए असल में इंसान और आदमी में बड़ा फ़र्क है। वो जो गालिब का जो शेर है ना, बस सिक्का है दुश्वार है हर काम का आसान होना, आदमी को भी मयस्सर नहीं इंसान होना। बिल्कुल। तो इंसान होना और है, आदमी होना और है। आदम का बेटा आदमी है, इंसानियत एक अलग अलग लेवल है ना। तो जब आप किसी इंसान को सर्व करते हैं उस वक्त जो आपको फीलिंग आती है ना, वो एक इंसान होने की फीलिंग आती है। वाह क्या बात है। दिस इज द मोस्ट मतलब प्रेशियस लेवल ऑफ बीइंग अशरफुल मखलूकात का जो लेवल है, मतलब उस वक्त अल्लाह ताला आपको वो अशरफुल मखलूकात वाली फीलिंग देता है कि उसने इंसान को अशरफुल मखलूकात बनाया क्यों है। क्योंकि ये एक वाहिद उसकी मखलूक में है जो अपने साथ साथ दूसरों की मदद भी कर सकता है। बिल्कुल, बहुत बजा फरमाया आपने, बहुत अच्छी बात की आपने, और इस पे और डिटेल में और मज़ीद बात करेंगे। लेकिन जब अशरफुल मखलूकात की बात आती है नाज़रीन, त असां इन ॻाल्हि खे बि ज़रूरु इंडिकेट करणु चाहींदासीं त इंसाननि जो दुख दर्द वंडर ऐं ख़ुशियुनि में शरीक थियणु, दुखनि में उन्हनि जो साथ ॾियणु बि ज़रूरी आहे। पर उन सां गॾोगॾु जेके तमामु ॿिया बि लिविंग थिंग्स आहिनि जिन में जानवर बि अची था वञनि, असांखे उन्हनि जो बि ख़्यालु रखिणो आहे। त इन इंसान सिर्फ़ु इंसानियत खे इन सूरत में ई साबित नथो करे सघे जॾहिं उहो पंहिंजनि माण्हुनि सां, मिटनि माइटनि सां ऐं प्यारनि सां गॾु हुजे ऐं ॾुखनि में ऐं उन्हनि जे सुखनि में उन्हनि सां गॾु हुजे, पर उहो जानवरनि जो बि ख़्यालु करे ऐं आसे पासे वारनि सॼे पंहिंजे
एनवायरनमेंट जो बि ख़्यालु करे। ख़ूबसूरत ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, बहितरीनु टॉपिक हली रहियो आहे, पर वक़्तु थियो आहे त थोरो हाणे जीअं त इंसाननि जी ॻाल्हि था कयूं, ईअं असांखे बि ज़ाहिर आहे रूह खे तस्कीन पहुचंदी आहे कंहिं ज़रूरतमंद जी मदद करण में, त ईअं ई वरी रूह जी ग़िज़ा थींदी आहे जॾहिं असां मौसीक़ी ॿुधंदा आहियूं। बादल राय साहब तमामु बहितरीनु म्यूज़िक कंपोज़र आहिनि असांजा, ॾाढो ख़ूबसूरत इन जूं कंपोज़िशन्स हूंदियूं आहिनि। बादल राय साहब हिकिड़ो गीत थी वञे जी। दिल में समझी धारियो मूंखे छो था ईअं निहारियो मूंखे, दिल में समझी धारियो मूंखे छो था ईअं निहारियो मूंखे, प्यार खणी मां आयो आहियां, प्यार खणी मां आयो आहियां, दर तां ईअं न धिकारियो मूंखे, आऊं अव्हां जे क़दमनि में आहियां, हथड़नि साण उथारियो मूंखे, मुंह में घुंड मुनासिब कोन्हे, कुझु त खिली खीकारियो मूंखे। कढी सीने मां दिल पंहिंजी रखियमि दिल यार जे हथ ते, कढी सीने मां दिल पंहिंजी रखियमि दिल यार जे हथ ते, चयाई खण पंहिंजी वापसि मूंखे दिल कान थी घुरिजे, मूंखे दिल कान थी घुरिजे, कढी सीने मां दिल पंहिंजी रखियमि दिल यार जे हथ ते, चयाई खण पंहिंजी वापसि मूंखे दिल कान थी घुरिजे, मूंखे दिल कान थी घुरिजे। आहे दिलड़ी निपाई मूं अनाज़न सां, चयमि नाज़ुक आहे दिलड़ी निपाई मूं अनाज़न सां, चयाई छॾ पचर मुंहिंजी, चयाई छॾ पचर मुंहिंजी, हिते दिल रोज़ थी खुशजे, चयाई छॾ पचर मुंहिंजी, हिते दिल रोज़ थी खुशजे, चयाई खण पंहिंजी वापसि मूंखे दिल कान थी घुरिजे, मूंखे दिल कान थी घुरिजे। चयमि दिल वरी सवा तुंहिंजे, ओ चयमि दिल वरी सवा तुंहिंजे, लॻे कंहिं सां नथी दिलड़ी, चयमि दिल वरी सवा तुंहिंजे, लॻे कंहिं सां नथी दिलड़ी, ॾेई दड़को चयाई को, ॾेई दड़को चयाई को, कयां छा जे नथी पलजे, ॾेई दड़को चयाई को, कयां छा जे नथी पलजे, चयाई
खण पंहिंजी वापसि मूंखे दिलि कान थी घुरिजे मूंखे दिलि कान थी घुरिजे वञ हलियो वापसि हितां सलीम बासी तूं उस्ताद बुखारी जो शागिर्द आई शायर चयाई वञ हलियो वापसि हितां सलीम बासी तूं चयमि के ॾहां वञा दिलि पर सफ़ा दिलि कान थी झलिजे चयमि के ॾहां वञा दिलि पर सफ़ा दिलि कान थी झलिजे चयाई खण पंहिंजी वापसि मूंखे दिलि कान थी घुरिजे कठी सीने मां दिलि पंहिंजी रखियमि दिलि यार जे हथ ते चयाई खण पंहिंजी वापसि मूंखे दिलि कान थी घुरिजे मूंखे दिलि कान थी घुरिजे वाह 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 ज़बरदस्त बहितरीन कलाम नाज़रीन ज़बरदस्त मौसीक़ी हुई हींअर वक़्तु थियो आहे साईअ जो साई वठूं था साई खां पोइ वरी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सलाम सिंध Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन कचहरी जारी आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हि ॿोल हलनि थियूं ॻाल्हि ॿोलियूं हलनि थियूं कचहरियूं हलनि थियूं छो त जॾहिं इंसानु ॻाल्हि कंदो आहे न डायलॉग करणु मां चवंदी आहियां हमेशह चवंदी आहियां तव्हांखे ख़बर आहे त ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे इन्हनि मसइलनि ते जॾहिं असां ॻाल्हाईंदासीं न असां कचहरी न कंदासीं पाण वेही हिक ॿिए जा ख़्याल हिक ॿिए सां शेयर न कंदासीं त हल न निकिरंदा सोल्यूशन्स न निकिरंदियूं ऐं जेके ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे मां साईं साईं जन त सर तव्हां जेके 5 पॉइंटर्स हाईलाइट कराया न इहे ॾाढा मां सम्झंदी आहियां ज़रूरी आहिनि सोसाइटीअ में ऐं अॼुकल्ह इहे ई इशूज़ आहिनि जेके थियनि था पिया ऐं तव्हां चयो त तव्हां हिननि 5 पॉइंट्स ते कमु था कयो पिया ऐं कोशिशि था कयो त बहितर खां बहितर सोसाइटी थिए ऐं पंहिंजो जेको आहे जेतिरो बि थी सघे थोरो घणो कॉन्ट्रीब्यूशन ॾियो था भला पोइ एग्ज़ैक्टली तव्हां ॿुधायो त तव्हां छा अमल कया कहिड़ियूं कोशिशूं कयूं छा कारकर्दगियूं तव्हांजूं रहियूं इन्हनि पॉइंटर्स जे हवाले सां जी जीअं मां पहिरियां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां जीअं असांजा 5 नुक़्ता आहिनि तइलीम आहे सिहत आहे फ्री लीगल एड आहे या ॾुखियल इंसाननि जी मदद आहे ॿारनि ऐं औरतुनि ते तशदुद जी रोकथाम सभ खां पहिरीं मां तव्हांखे इहो ॿुधायां त तइलीम सिंध जे अंदरि उहे रूरल एरियाज़ जंहिंमें तइलीम जो रेशो तमामु घटि आहे किथे किथे त अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके तइलीम बिल्कुलु बि न आहे पोइ जेके असांजा दोस्त तनज़ीम सां वाबस्ता मोहम्मद यूसुफ नाड़ीवाल साहबु मोहम्मद अली मेमून साहबु ऐं उन सां गॾोगॾु लेडीज़ विंग जो वॾे में वॾो किरदारु आहे शहनाज़ मंगी साहिबा शहर बानो विस्तड़ो साहिबा उम्मे कलसूम अब्बासी साहिबा ऐं जेके बि इहे आहिनि त रूरल एरियाज़ में वञी करे जॾहिं तव्हां ॾिठो त इहे कोविड-19 जो हिकिड़ो वॾो वबा फैलिजी वियो बिल्कुलु बिल्कुलु इहो ॾाढो चैलेंजिंग दौरु हुयो वॾो ख़तरनाक वबा हुई उन महिल जेका आहे सही स्कूलनि खे बि छुटी थी वई रूरल एरियाज़ में त स्कूल त बिल्कुलु हुया थी वियो न हर माण्हू आइसोलेटेड थी वियो कैद थी वियो ऐं उनजी सोशल एक्टिविटीज़ ख़तम थी वियूं बीमारी वधंदी पई वञे कुझु न पियो अचे छा कजे बिल्कुलु त पोइ असीं इहो कयोसीं त असीं रूरल एरियाज़ में वञी करे तइलीमी सेमिनार करायासीं जीअं उन्हनि खे ख़बर पवे त तइलीम छा आहे छो त चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो औरत पढ़ी त कुटुंब पढ़ियो जेकॾहिं औरत पढ़ंदी त सुधारे थी वञे अगरि हिकिड़ी औरत बाशऊर ऐं तालीम याफ़्ता आहे त अहिड़े हिसाब सां असीं तइलीम खे आम करण जे लाइ असीं रूरल एरियाज़ में वञी करे उन्हनि खे ॿुधायोसीं त तव्हां तइलीम हासिलु कयो जेकॾहिं तव्हां वटि तइलीम हासिलु नथी थी सघे जेकॾहिं तव्हां वटि स्कूल न आहिनि या टीचर्स न आहिनि त उहे असांजा दोस्त आहिनि जेके उहे अची करे उहे फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा ठीकु सही नंबर ॿी ॻाल्हि जेको मां सिहत जो नालो खयां त तव्हां ॾिठो त सिंध जे अंदरि केतिरा न ख़तरनाक बारिशूं पयूं बारिशुनि जे दौरान
बोध सिंध अची वई, सिंध ॻोठनि जे जा अंदरि ॻोठ ॿुॾी विया। ॿुॾी विया, छतूं ख़तमु थी वियूं, बिल्कुलु। जायूं रही वियूं, ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो, जहिड़ो क गैस्ट्रो, एक्सन बीमारी प्रॉब्लम, स्किन प्रॉब्लम जेका हूंदी issues थी आहे, विया काफ़ी। त इन हवाले सां असीं मेडिकल कैम्प्स हणाईसीं, अच्छा, ख़ासि करे रूरल एरियाज़ में, छो त उते हिकु त उन्हनि जा घर टोटल रही केतिरनि एरियाज़ में कैंप्स तव्हां हणायूं? तक़रीबन ख़ासि जेको असांजो हुयो त असांजो पंहिंजो जेको डिस्ट्रिक्ट सखर आहे, हा, हर हिकु पंहिंजो हर हिकु पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेके बि असांजा उहिदेदार आहिनि वञी करे उते उन्हनि पंहिंजो कमु ॾेखारियो। सही। ऐं डिस्ट्रिक्ट सखर जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त डिस्ट्रिक्ट सखर जे अंदरि अछूं कुबियूं, बचल शाह या यूसी ट्रिमूं चई सघिजे थो, कंडड़ी ट्रिमूं, दारावाण या कंदरा या अहिड़नि ॻोठनि में कैम्प्स जे ॿराड़ी जा ख़ासि करे, छो त उन्हनि जा हिकु त घर रही आहे, उहे शहर जे तरफ़ अची बि न पिया सघनि, त उते असीं मेडिकल कैम्प्स बि उहा हणाईसीं जंहिं बीमारी जिते जिते का बीमारी हुई उते माहिरीन डॉक्टर, सीनियर डॉक्टर घुराए करे उते असीं कैम्प्स हणाईसीं। सही, बहितरीन। न त ॾाढी सुठी तव्हां कोशिशि कई, ऐं जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायो था त मूंखे ॾाढो इंस्पायर थो करे त इन अमल में ॾिसो त इंसानु केॾो, मां सम्झंदी आहियां हिकिड़ो हसास क़िस्म जी माण्हू आहे, ऐं हुनखे केॾियूं अहसास थियनि था। बहितरीन ॻाल्हि ॿोल हली रही आहे। हिकिड़ी कॉल आहे, शामिलु कयूं था, असां सां गॾु लाइव कॉलर शामिलु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, हिते आवाज़ु कोन पियो अचे, मां कोन पई ॿुधी सघां असांजे कॉलर खे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿीहर वरी कॉल कजो, थोरो में बि कोई इशू हुजे लाइन में। पर ॾाढी मां सम्झंदी आहियां जेके ॻाल्हियूं मां कयां पई त शुरूआत में बि या हींअर बि तव्हां जीअं ॿुधायो त इन सां हिकिड़ी दिलजाए थींदी आहे त अहिड़ा माण्हू बि आहिनि सोसाइटी में जेके कमु कनि था ऐं असां जेको आहे सोसाइटी में कयूं था। जी, हेलो, न कॉलर ड्रॉप थी विया। जी, त पोइ अच्छा, तव्हां वरी जॾहिं हिकिड़ो ॿियो ॿुधायो, ॾाढो अहम पॉइंटर हुयो जेको तव्हां ॿुधायो त एंड वारो, त ॿारनि ऐं औरतुनि ते जेको तशद्दुद थिए, उन हवाले सां तव्हां ॿुधायो। अॼुकल्ह ॾिसो था त सिंध जे अंदरि इहो आम थी वियो आहे, हर शहर जे अंदरि ॿारनि ते तशद्दुद, उन्हनि खे मारे करे गुम कयो थो वञे। जहिड़ो तव्हां हाणे ई ॾिसो था, पहिरियां त डिस्ट्रिक्ट सखर जे अंदरि ॾाढी इहा हिकिड़ी पोस्ट गर्दिश करे पई, पर हाणे ॾिसो था पूरी सिंध जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो प्रिया कुमारी सोशल मीडिया ते वॾी वायरल थियल आहे। प्रिया कुमारी, ऐं सोशल मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रिक मीडिया हुजे, न्यूज़पेपर, हर हिकु जाइ ते प्रिया कुमारी जो वॾो इशू हले थो। इन प्रिया कुमारी जो फस्ट जेको इशू उथारियो आहे असांजी तंज़ीम उथारियो। असांजे दोस्तनि उते वञी करे फ्रंट ते बीह करे उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी करे उन्हनि जा स्ट्राइक, उन्हनि जा एहतजाज कया प्रिया कुमारी जे हवाले सां या औरतुनि जे हवाले सां। अॼुकल्ह ॾिसो ज़रूरु तव्हां हिनखे कंटिन्यू कजो, पर कॉलर शामिल आहिनि, कॉल वठी था वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, मुंहिंजा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? डॉक्टर बब्बर वली पियो ॻाल्हायां, हैदराबाद मां। जी जी, तव्हां अदी पाल केरु पिया ॻाल्हायो? सॉरी जी, छा चयो तव्हां? बाग सां ॻाल्हाइणो आहे। जी हा, बाग पीरज़ादा तव्हांजी होस्ट पई ॻाल्हायां। ऐं कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया। तूं मुंहिंजी वॾी धीउ आई, तोखे नमाज़ क़ुरान पढ़ंदे ॾिठो, रोज़ा रखंदे ॾिठा, हक़ हलाल जी ड्यूटी करे कंदी ॾिठी, इन करे मूंखे अहिड़ी पसंदि आई तुंहिंजी ॻाल्हि, हद खां मथे। तूं मुंहिंजी वॾी धीउ आई, इन करे तूं मुंहिंजी बेटी आई वॾी हिकिड़ी, तूं ऐं ॿियूं आहिनि। हाणे तोखे ईद मोकिलणी आहे, ईद रखी पई आहे तुंहिंजी। हा जी, अवांजी मर्ज़ी। ईदूं तव्हांजूं मिलंदियूं, प्यार मिले थो। कुर्ब तव्हांजा, ईदूं बि तव्हांजूं मिलंदियूं, प्यार मिले थो। तव्हांजी कॉल जेका आई उहा तमामु बहितरीन ईदी हुई जेका मूंखे मिली चुकी आहे, ऐं बहितरीन सोशल एक्टिविस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं सोशल एक्टिविटीज़ ते ॻाल्हि पई हले त ख़िदमत ख़ल्क़ करणु केॾो ज़रूरी आहे। तव्हां इन हवाले सां कुझु चवणु चाहींदा? हेलो जी जी, कुझु चवणु चाहींदव त माण्हुनि जी मदद कजे थी ऐं ख़िदमत कजे थी त उन सां केॾो सुकून मिले थो? हिते हले पियो, हू करां पियो, हिते ग़रीबनि जी शादियूं कराया पियो, छोकिरियुनि जूं शादियूं आहिनि, तालीम आहे, इहो करां पिया दी। वाह वाह, ज़बरदस्त, बहितरीन कमु करे रहिया आहियो तव्हां, ऐं खोड़ सारियूं दुआऊं तव्हांजे लाइ, ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजो ॾाढो ख़्यालु रखो। प्रोग्राम ॾिसंदा रहो। कुर्ब तव्हांजा, महिरबानी कॉल करण जी। थैंक यू सो मच।
जी इहे प्यार आहिनि जेके मिलंदा आहिनि असांजे सिंधी माण्हुनि जो प्यार आहे जेको मिलंदो आहे ऐं ॾाढो हिकिड़ो सुठो हिननि बि ॿुधायो त हिननि जो जेको कॉन्ट्रीब्यूशन आहे सोसाइटी में त जेके कनि था इहो बि हिकिड़ी कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकिड़ो कमु आहे ऐं सोशल एक्टिविटीज़ जो हिकिड़ो पार्ट आहे त तव्हां ॿुधायो पिया त तव्हां प्रिया कुमारी जे हवाले सां काफ़ी कमु कयो उन जे केस जे जी जी बिल्कुलु उन्हनि वटि वञी करे असीं फस्ट जेको आहे सो प्रिया कुमारी जो इशू असांजो उथारियोसीं सही फ्रंट ते ऐं औरतुनि जो जेको रोकथाम जे लाइ तव्हां मूंखे क्वेश्चन कयो त अॼुकल्ह ॾिसो था सिंध जे अंदरि इहो तमामु घणो थी वियो आहे त औरतुनि सां नाजाइज़ी उनखां बाद उन्हनि खे क़तल कयो वञे थो डिस्ट्रिक्ट सखर जे अंदरि इहो हिकिड़ो अहिड़ो ई वाक़ियो हुयो जेका नॉन मुस्लिम छोकिरी हुई उनजो ख़तरनाक तरीक़े सां मर्डर कयो वियो हा न डिस्ट्रिक्ट सखर हुयो बबरलो वारे पासे ॾे त उनजो ख़तरनाक मर्डर थी वियो त असां सॼे जा सॼा चेयरमैन साहिब समेत असीं वञी करे उते उन्हनि वटि पहुतासीं चेयरमैन साहिब इहो ऐलान कयो त असीं फ्री लीगल एड जेको असांजे 5 नुक़्तनि में मुश्तमिल आहे फ्री लीगल एड असां तव्हांजो फ्री ऑफ कास्ट असां तव्हांजो केस लड़ंदासीं जेकॾहिं तव्हां चओ त सही बहितरीनु ॾाढो सुठो उहो कमु आहे करणु घुरिजे हिन शइ ते छो त इहे जेके असां जूं मां सम्झंदी आहियां कोशिशूं आहिनि न अगरि माण्हू चवंदो आहे असां कंदासीं त छा थींदो हेॾी दुनिया आहे हेड़ा मसइला आहिनि ऐं मां हिकिड़ो माण्हू कमु कंदुमि या का आवाज़ु खणंदुमि त इन सां छा थींदो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो पर फ़र्क़ु पवे थो बेशक हिकु आयो तव्हां सुभाणे तव्हां ॿ थी वेंदव पोइ हिकिड़ो सॼो क़ाफ़िलो जमा थींदो ऐं तव्हांजी हिकिड़ी टीम तयारु थींदी ऐं तव्हां एज़ अ टीम जॾहिं कमु कंदा सोसाइटी में त उनजो इम्पैक्ट उनजो असरु अञा वधीक पवंदो सर तव्हां सां इहो मां पुछणु चाहींदसि त जीअं ॻाल्हियूं हलनि थियूं सोसाइटी जा जेके बि इशूज़ आहिनि पोइ हिननि इशूज़ खे भला हाईलाइट त हर को कराए थो हर NGO हर माण्हू हर सोशल एक्टिविस्ट काफ़ी माण्हू आहिनि जेके जिन्हनि खे ख़बर आहे सोसाइटी जा हे मसइला आहिनि ऐं जंहिंमें सभ खां वॾो मसइलो इहो आहे त तालीम जो ऐं शऊर जो त तव्हां प्लीज़ हिन हवाले सां ॿुधायो त तालीम ऐं शऊर अगरि कंहिं बि फ़र्द खे आहे त उहो सोसाइटीअ में कहिड़े तरीक़े सां कॉन्ट्रीब्यूट करे सघे थो सोशल एक्टिविटीज़ में कीअं इन्वॉल्व थी सघे थो ऐं हिकु आम इंसान फ़र्द अगरि फॉर एग्ज़ाम्पल मां बि चाहियां त मां किथां इहा शुरूआत कीअं थी करे सघां न अच्छा बदे से पहले जो तालीम जी जो ॻाल्हि आहे न असल में दिस इज़ द रूट कॉज दिस इज़ द रूट कॉज न हिकिड़ी हदीस आहे तलबुल इल्मी फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिम इल्म हासिल करणो हर मुसलमान मथे फ़र्ज़ आहे अनफॉर्चुनेटली ही पंहिंजी प्रियोरिटी न आहे पाकिस्तान जी प्रियोरिटी एजुकेशन न आहे दुनिया जो स्टैंडर्ड आहे हू आहे 4% ऑफ द GDP एजुकेशनल बजट अमेरिका या UK टॉप लीडिंग कंट्रीज़ आहिनि एजुकेशन में उन जो एजुकेशनल बजट आहे हू 6% 6.5% ऑल्दो दुनिया खे लीड करे रही आहिनि नेपाल एजुकेशन में 157 नंबर ते आहियूं आउट ऑफ 191 कंट्रीज़ नेपाल जो एजुकेशन बजट है 1.7% यानी अगर पाँच आमदनी 100 रुपया है तो पाँ पौना 2 रुपया भी खर्च न करना तालीम मथे नहीं वो जो पौना 2 रुपया है उनमें भी करप्शन अलग है वो तो अलग अलग डिटेल है उनमें तो नहीं विना बट द पॉइंट इज कि जो एक्चुअल है वो भी मतलब बहुत वधारे ना काफ़ी है ये जितना इशूज़ जो बताड़ी आइन वो वैलिड पॉइंट्स आइन बट द पॉइंट इज़ कि जड़े तक पब्लिक एजुकेट नहीं थी है ना जड़े तक इंसान ही रियलाइज़ नहीं करन या माण्हू ही रियलाइज़ नहीं करन कि कोई भी मखलूक के तकलीफ़ पुगाइण जी इजाज़त ना है बिल्कुल कोई भी मखलूक बिल्कुल इंसान या गैर इंसान जानवर हुए या प्लांट्स हो आए कोई भी मखलूक के आए अननेसेसरीली अगर कोई जान जो ख़तरो ना हो जिन चीज़ से जान जो ख़तरो है कि ना हो जड़े सांप है हेड़ी कोई चीज़ आए उनके नुकसान नहीं पुगाई सकना जड़े आए एजुकेटेड होनो जड़े आए जी यूथ या जो सिस्टम में एजुकेशन होनी तो ये बड़े चीज़ों ऑटोमेटिक सॉर्ट आउट थी वही अच्छा बियो आए जो ही सवाल है कि हिकिड़ो आम शख्स जो आहे हू सोशल एक्टिविटीज़ में किन तरह अची सके तो वेल देयर आर मल्टीपल थिंग्स जाने ई भा बताड़ी रही आहिनि घणी ऑर्गेनाइजेशंस आहिनि लेकिन लेट सपोज हिकिड़ो इंडिविजुअल आहे जिन जी रसाई भी न आहे चए थो कि यार मुंहिंजे वटि टाइम भी न आहे ज़ाहिर है जिन तरह जी शहर जी लाइफ हाणे थी हुई आहे तो हर माण्हू पोइ स्टक है मतलब टू मच बिजी टू मच मतलब बिल्कुल फंसेल हुआ है ना तो टाइम भी ना निकाली सघनो भी घणी चीज़ों आहिनि अच्छा हिकिड़ो ॿियो माइंड सेट भी हुए तो कि अगर आगे कोई भी सोशल एक्टिविटी करनी है तो यू नीड मिलियंस एंड बिलियंस बिल्कुल हेड़ो भी ना है इन जे लाइ नंढी साईं खे हिकायत बताना हज़रत इब्राहिम सलाम के जॾहिं आग में नमरूद विझी हो
तो ज़ाहिर आग आसमान से गालियों करी रही हुई हाँ तो हिकिड़ी चिड़िया जो है हिकिड़ो पाणी जो कतरो गिरणी हुई दरिया से हुन में हिकिड़ो कतरो विझणी हुई ज़ाहिर हाणे आग आसमान से गालियों करी रही हुई हिकिड़े कतरे से आग बुझण जो तस्वुर भी ना हो बिल्कुल तो उनसे पूछो कि तोखे ना लॻंदो हीअ तूं बेवकूफ़ी करी रही है मतिलबु तुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो कतरो हीअ आग खे बुझाए ॾिनो चए ना तो पची करण जी वजह जो अगर रोज़े हशर अल्लाह मिन से सवाल करियो तूं छा कयो कि तू करो करी उन वक़्तु जॾहिं मुंहिंजो नबी आग में हो त आउं चवंदी अल्लाह मुंहिंजे बस में हिकिड़ो कतरो हो आउं हिकिड़ो कतरो करी वाह पंहिंजो 100% उन ॾिनो हाँ आउं मुंहिंजो 100 हाँ आउं मुंहिंजो पार्ट प्ले करी रही हूँ सही तो अगर आए कोई इंसान अगर कोई NGO से कनेक्ट ना थी सघनो या उनके लगे तो कि इन लाइ 2 पैसा खपनि था आउं सिंपली समझा थो अगर जो 100 रुपया भी आहिनि न यू कैन डू समथिंग बिल्कुलु ऐं ॿी ॻाल्हि त मां सम्झंदी आहियां त जीअं इंसाननि जी हेल्प कयूं था त ख़िदमत ख़ल्क़ कयूं था हाणे माण्हू सोचींदा हुन ॾाढो ॾुखियो आहे त पंहिंजो पाण सोसाइटी में कीअं कॉन्ट्रीब्यूट कयूं पर अगरि हिकिड़ो तव्हां को प्लांट बि कयो था पौधो दरख़्त बि पोखियो था त इहा बि हिकु वॾी कॉन्ट्रीब्यूशन आहे सोसाइटी में बिल्कुल बिल्कुल आहे त इहो त हर को करे थो सघे ही करी सघो था पछी ना पंहिंजे हेॾा इन जनरल अच्छा ई जो फ़क़ीर आहिनि ई इन जी ॻाल्हि न आहे करी रहियो ई जो रोड ते जो गदागरी आहे न दिस इज़ द वेस्ट ऑफ मनी बेगर्स आर नॉट अलाउड ठीकु आहे इन जो ॻाल्हि न करे रहियो ऐं नारो की अगर आई यूजुअली गवर्नमेंट हॉस्पिटल्स में वञो सिविल हॉस्पिटल जिना हॉस्पिटल आई के वाइट कॉलर घणा माण्हू मिलंदा जिन वटि इलाज जा पैसा आहिनि हेॾा के मिलंदा जो टिपिकल स्टेजिस ते पेशेंट्स आहिनि ने हू वेट करी रही आहिनि कि कोई 200 या 300 जो इंजेक्शन ॾेई रही तो असांजो बच्चो बची वञे आई एम द आई विटनेस ऑफ सेवरल थिंग्स कि हिकिड़ो बच्चो आहे टिपिकल कंडीशन आहे कोई अहिड़ी चीज़ खाई गिनी हो हाणे बॉडी में ज़हर फैली रहियो आहे डॉक्टर चयो भई इंजेक्शन गिनी अचो हाणे हू वीचारो 12 वेही ने रोई रहियो आहे कि यार मुंहिंजे वटि 500 रुपया न आहिनि ऐं मुंहिंजे बच्चे जी ज़िंदगी बचाए सघां तो आई उनखे इंजेक्शन गिनी ॾेई ॾियो इट विल टेक 10 मिनट्स जॾहिं बि आहे वक़्तु मिले इन जे लाइ कोई स्पेसिफिक टाइमिंग बि न आहे सिविल या जिना 24 आवर्स खुलियल आहिनि पब्लिक बारा बेचारी रोड ते आहे तो आई जो करी सघो आई कीअं न करे सघंदा न आई पोइ तुझे घर से 4, 5, 8 डो जो आई वेस्ट जो पानी जी बॉटल्स हूंदी है वाटर बॉटल्स आई उनके पानी भरी ने फ्रिज में रखी दी थदो पानी दी आई बस ओड़ा बाटी ने अची विनो इट इज फ्री ऑफ कॉस्ट है डिस्पोजेबल जो बॉटल्स आई फेंकी रही आयो उनके खाली पोइ तुझे घर जी फ्रिज में रखी गिनो अगर हर रोज एक्टिविटी कजे असां हर रोज पंहिंजनि घरनि मां निकिरूं था सुबुह जो हर रोज असां ॿियो न त 10 पानी जी बोतलूं बि अगर भरे रखूं फ्रिज में राति जो सुबुह निकिरण खां अॻु में खणी वञी विरहाईंदा वञूं त हर रोज इहो जेको असांजो रूट आहे असां पंहिंजे ऑफिसिस जे लाइ था वञूं कमनि जे लाइ था वञूं यूनिवर्सिटी जे लाइ था ॿार वञनि स्कूल जे लाइ था निकिरनि त ॾिसो त इहो अगरि हर फर्द करे त कहिड़ी सहूलियत थी पवंदी ऐं केॾी इन जो वॾो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन आहे जेको इंसान प्ले करे सघे थो पंहिंजो रोल प्ले करे सघे थो बहितरीनु ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां गॾोगॾु बादल राय साहिब जो कलाम जेको आहे हींअर मूंखे महसूसु थिए थो त हुनजी कमी महसूसु थिए पई नेक्स्ट कहिड़ो कलाम था ॿुधायो सर तव्हां कहिड़ो गीत था ॿुधायो सभिन वात वाई भिटाई सैयद कर सणाई भिटाई असी सब आयाणा ओ सिंधड़ीअ जा राणा भला क्यों भलाई भिटाई सडेरा सच जी अहां जा डसिया असां आपिराई भिटाई गॾ जी सारामी तो साथी गॾ जी सारामी तो साथी गॾ जी सारामी गायो शाबे गायो सिंध जागी हो गायो सिंध जागी गॾ जी सारामी तो साथी गॾ जी सारामी तो साथी गॾ जी सारामी गायो वाह वाह गायो सिंध जागी गायो सिंध जागी
साख प्यारी सिंध जी धरती, साख प्यारी सिंध जी धरती। बोली सुर संगीतो साथी, बोली सुर संगीत, बोली सुर संगीतो साथी, बोली सुर संगीत। गायो गायो छापे गायो गायो सिंध जा गीत, ओ गायो गायो सिंध जा गीत। आहे पंहिंजी जंग अमन लाइ, आहे पंहिंजी जंग अमन लाइ। थींदी पंहिंजी जीतो साथी, थींदी पंहिंजी जीत, थींदी पंहिंजी जीतो साथी, थींदी पंहिंजी जीत। गायो गायो बाबा गायो गायो सिंध जा गीत, ओ गायो गायो सिंध जा गीत। गॾिजी सारामी तो साथी, गॾिजी सारामी, गॾिजी सारामी तो साथी, गॾिजी सारामी। गायो गायो छापे गायो गायो सिंध जा गीत, ओ गायो गायो सिंध जा गीत। सिंधुवता सिरसाह खे घोरे, सिंधुवता सिरसाह खे घोरे। पारियों पंहिंजी प्रीतो साथी, पारियों पंहिंजी प्रीत, पारियों पंहिंजी प्रीतो साथी, पारियों पंहिंजी प्रीत। गायो गायो बाबा गायो गायो सिंध जा गीत, ओ गायो गायो सिंध जा गीत। गॾिजी सारामी तो साथी, गॾिजी सारामी, गॾिजी सारामी तो साथी, गॾिजी सारामी। गायो गायो शाबे गायो गायो सिंध जा गीत, ओ गायो गायो सिंध जा गीत, ओ गायो गायो सिंध जा गीत। वाह 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 वाह, ज़बरदस्त गायो गायो सिंध जा गीत। सिंध जा गीत ॻाइबा साईं, ऐं सिंध खे बि ॻाइबो, ऐं सिंध खे अॻिते वधाइबो। बहितरीनु कचहरी जारी आहे नाज़रीन, प्रोग्राम बि जारी आहे, पर वक़्तु थियो आहे साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। बहितरीनु कचहरी जारी आहे, ऐं ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हि ॿोल हलनि थियूं। ॻोठनि में जॾहिं उहे प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि त जॾहिं मर्दनि सां गॾु असांजी लेडीज़ विंग बि त तमामु हिकिड़ी उन्हनि जो वॾो किरदारु आहे लेडीज़ विंग जो। त जॾहिं उते असीं प्रोग्राम कंदा आहियूं कहिड़ो बि, त मर्दनि सां गॾु का उतां जी लेडीज़ बि वेठी हूंदी आहे, पर के अहिड़ा एरियाज़ आहिनि जंहिंमें लेडीज़ वेहणु उते नामुमकिन सम्झंदी आहे। त असांजी जेका लेडीज़ विंग आहे त उहे वञी करे उते उन्हनि खे शऊर सेखारींदा आहिनि, सही, उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि सही। त तव्हां पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारियो, तव्हां ख़ुदि जेको आहे सो या त क़ुर पाक जी तइलीम पढ़ो, या इंसान सम्झो, इंसानियत ते ॾिसो। सभ खां पहिरीं इंसानियत ते गौर करिणो आहे। इंसानियत मां मुराद सिर्फ़ु मुस्लिम न, उनमें नॉन मुस्लिम बि अची वञे थो। वॾी ॻाल्हि कई आहे, बिल्कुलु बहितरीनु छो जो असांजा जेके विंग्स ठहियल आहिनि, आख़िरी विंग्स जेका आहे असांजी मीनारिटी विंग आहे, सही, उन्हनि खे बि ओतिरो ई दर्जो ॾिनो वियो आहे। इंसानियत हिकिड़ो मुस्लिम आहे, क़ुर पाक बि पढ़े थो, हिकिड़ा नॉन मुस्लिम गीता सां वाबस्ता आहिनि, हिकिड़ा अहिड़ा जेके बाइबल्स पढ़नि था, उन्हनि में फ़र्क़ु नाहे रखणो। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां, इहा बहितरीनु ॻाल्हि हुई।
ऐं सर मां तव्हां खां पुछंदसि त जीअं एजुकेशन जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त तालीम जो जेको असांजो निज़ाम आहे उहो त जेको आहे इहो ई आहे जेको असांजे अॻियां आहे हुन में मतिलबु हर इंसानु चए थो त हीअं थियणु घुरिजे हीअं थियणु घुरिजे हीअं थियणु घुरिजे पर बहितरी अञा उन लेवल ते न आई आहे जो असां दुनिया खे कम्पीट करे सघूं ख़ासि तौर ते सिंध जेको असांजो इंटीरियर जो इलाइक़ो आहे या ॻोठ आहिनि पंहिंजा इलाइक़ा जेके ॿिया आहिनि उन में त जीअं साईं जन बि ॿुधायो त तालीम काफ़ी अहिड़नि ॻोठनि में त आहे ई कोन्हे त उन खां पोइ बि तालीम हूंदे बि पोइ बि काफ़ी इलाइक़नि में तालीम जो फ़र्क़ु आहे अगरि केरु कराची में तालीम हासिलु करे थो ऐं ग्रेजुएट करे थो ऐं केरु अगरि ॻोठ मां हैदराबाद मां या कंहिं ॿिए इलाइक़े मां ग्रेजुएट करे अचे थो त उनजी ग्रेजुएशन ऐं उनजी ग्रेजुएशन में बि फ़र्क़ु आहे पोइ इहो कीअं था तव्हां ॾिसो हिन शइ खे अगर इंटीरियर जो कोई बच्चो पढ़े तो ने ग्रेजुएशन करे तो ने जॾहिं कराची जे बच्चे से कंपैरिजन करनि था या शहर जे बच्चे से करूं था तो शहर जो बच्चो आहे कि वधारे एजुकेटेड मिले थो नारो दिस इज़ द मोस्ट डिज़ास्टर्स सिचुएशन इन आवर कंट्री पंहिंजे एॾा मल्टीपल बोर्ड्स हली रही आहिनि जो लोअर क्लास आहे सॉरी टू से इन जनरल फॉर एग्जांपल उनजो बच्चो को सिंध बोर्ड में पेपर ॾेई रहियो आहे ठीक है अच्छा जो मिडिल क्लास है आगा खान बोर्ड में भी नहीं रही हुआ है जो अपर क्लास है एलीट क्लास है वो कैम्ब्रिज से पेपर डी कैम्ब्रिज बिल्कुल ऑक्सफोर्ड से डी तमाम घणे अच्छा हाणे मूंखे इन ॻाल्हि जो पर्सनली शदीद एतराज़ ही है कैम्ब्रिज ऑक्सफोर्ड्स जो कम करी आहिनि शानदार है नो डाउट ही यूनिवर्सिटीज़ जो डेवलप थियण वास्ते बो 3 सेंचुरीज़ से थी हुई फ्रॉम द लास्ट 200 years और 300 years and we have adopted this system after from the last 70 years something बिल्कुल वॉट अबाउट सिंध मतलब अज पा उन्हीअ के नारे रहिया आहियूं वास्ते 200 वर्ष या 300 वर्ष आफ्टर इंडस्ट्रियल रेवोल्यूशन के भाई ऑक्सफोर्ड केड़ा पुगी वियो या कैम्ब्रिज केड़ा पुगियो जो कि हू पुगी आहिनि जो कि अचीव करी आहिनि डेफिनेटली सिंध ऐं जो मतलब जो ख़ितो आहे ही हिकिड़ो आइकॉनिक ख़ितो हो लास्ट 5000 years बैक 5000 वर पहले सिंध के दुनिया ही नारनी हुई जिन तरह अज आए या आऊं अमेरिका के या यूके के नारे नहीं आई हूँ सही बिल्कुल यही है यूरोप के 500 बार पहले तक ही ना खबर हुई कि बाग गिन्नू करो हुए तो शावर गिन्नू करो मतलब अंगूर करो तो उन्हीं के ना खबर हुई ने सिंध में मोहनजोदड़ो में 5000 years बैक 5000 बार पहले माण्हू स्विमिंग पूल यूज़ करे रहिया हुआ बिल्कुल हा ग्रेट बात हुयो उते हुन में जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम सोसाइटीज़ में हुयो ऐं काफ़ी सिविलाइज्ड सोसाइटी हुई जेका अॼु बि नज़र अचे थी त मोहनजोदड़ो जे जेके आसार आहिनि उन्हनि मां नज़र अचे थो त केॾा सिविलाइज्ड माण्हू हुआ उन दौर में तॾहिं यूरोप में त विञण जो ऐं बाथ वठण जो ऐं सफ़ाई सुथराई जो कॉन्सेप्ट ई न हुयो एग्जैक्टली हेॾो हुजे तो अनफॉर्चुनेटली पाण पोते जी लेगेसी से दूर हली विया आहियूं सिंध जी लेगेसी सिविलाइज्ड हुन हुई साफ़ सुथराई हुई ने मोस्ट एडवांस्ड इन द वर्ल्ड वापा बिल्कुल इवन अॼु बि अगरि ॾिठो वञे त असांजी सोसाइटीज़ ओॾियूं डेवलप नथी सघियूं आहिनि जहिड़ियूं असांखे नज़र अचनि थियूं त मुंहिंजे दड़े में तव्हां वञो त उतां जे घर स्ट्रक्चर उतां जो सॼो कीअं आहे आर्किटेक्चरल उतां जो सोसाइटीअ में घरनि जो जेको आहे सॼो वेंटिलेशन जे हिसाब सां वठी कीअं कहिड़े तरीक़े सां उन्हनि जी सोसाइटी मोहनजोदड़ो के आई राइट नाउ अगर आई मतलब उनके ब्रीफली नारो विजिट करो आई उनके इस्लामाबाद से भी कंपेयर नहीं करी सकना बिल्कुल हाँ मोहनजोदड़ो इज अपर देन इस्लामाबाद राइट नाउ आए उनके नारो हर गली सीधी है सजी ड्रेन लाइंस कवर्ड आहिनि जी ने अपर वैली लोअर वैली बो हिस्से में वो मोहनजोदड़ो जो मथे जो एरिया वो कमर्शियल वो ने जो नीचे जो एरिया वो रेजिडेंशियल वो ताकि वो जो बैलगाड़ी आहे वो मथे से लोड थी ने नीचे इजीली अची सके मूंखे बताओ अज पंहिंजे शहर में अज भी ही प्लानिंग्स आहिनि जी हुन वक्त डबल स्टोरी घर वो लोग इस्तेमाल करे रहिया हुआ सो अनफॉर्चुनेटली असां मतलब जो है ना पोते जी लेगेसी से दूर हली विया ऐं पाणीअ जे हिसाब सां बि हर घर जे अॻियां हिकिड़ो कुओं आहे हिकिड़ो वेल आहे त उहो कीअं उन शइ खे कयो त माना हर माण्हूअ जो हिकिड़ो पंहिंजो जीअं टैंक सिस्टम चइजे थो त पाणीअ जी ज़रूरत पए थी त इंसान खे घणो परे न वञिणो पवे हुनखे पाणी मुयसरु हुजे घर जे अॻियां ई त मतिलबु वॾी हिकिड़ी सिविलाइज़ सोच ई आई ही नारो कि 5000 वर पहले वो लोग जो करिया पा उनके आज भी एज एग्जांपल की सजी दुनिया एज एग्जांपल की नहीं नॉट ओनली अस तो गाल ये है कि जो एजुकेशन सिस्टम है ना एजुकेशन बोर्ड हु हकड़ो हुनु खपे सिर्फ सिंध बोर्ड हुनु खपे ने हुनजो स्टैंडर्ड हेतरो
हाई हुनु खपे त के ऑक्सफोर्ड जी कि कोई कैम्ब्रिज जी ऑक्सफोर्ड- असांखे ज़रूरत ई न हाँ, पए वाह ऑक्सफोर्ड ज़बरदस्त या कैम्ब्रिज बहितरीन या कोई चीज़ जी ज़रूरत ना पए बहितरीन इहा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई त वाकई में असांजी पंहिंजो एजुकेशन सिस्टम ई एॾो स्ट्रॉन्ग हुजे त चाहे ॻोठ में वेही को माण्हू तालीम हासिल करे Same थो या system शहर हुअणु में खपे। त उहो इक्वल हुजे बधेला इक्वल हुनु वाह, खपे। वाह, ज़बरदस्त, ये चाहे ॾाढी वो सुठी ॻाल्हि। गवर्नमेंट स्कूल होए या चाहे प्राइवेट स्कूल होए एजुकेशन सिस्टम ने सिलेबस हकड़ो हुनु खपे हिकिड़ो हुजणु घुरिजे बिल्कुलु ज़बरदस्त कई ॻाल्हि आहे त ज़ाहिर आहे फ़र्क़ु जेके आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि त इन जी वजह सां जेको इंसानु आहे उनखे इक्वली असांजे नौजवान खे कंट्रीब्यूशन करण जी ऐं मतिलबु तालीम हासिल करण जो इक्वली हिकिड़ो जेको आहे मौक़ो मिलंदो ऐं इक्वली उन्हनि जो सिलेबस हुजे त ॾाढो इहो सुठो थी पवंदो इन सां छा थींदो आहे त जेका अॻिते हली शऊर थो अचे नौजवाननि में अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं माण्हुनि हाणे छा करे छॾियो आहे त एंटरप्रेन्योरशिप खे ॾाढो फॉलो था कनि उन्हनि खे एडॉप्ट कया था विच इज़ अ वेरी गुड थिंग ओके त जेको पंहिंजो बिज़नेस थो कजे उन में असांजो जेको अॼु जो नौजवान आहे न उहो नौकिरीअ जी तरफ़ वधीक अट्रैक्ट थो थिए पंहिंजो कुझु बि करणु ऐं को बि बिज़नेस करणु ऐं कंहिं बि क़िस्म सां कुझु अलॻि पंहिंजे पाण खे जॾहिं कॉन्ट्रीब्यूट करे थो न त 100 अलॻि अलॻि ख़्याल ज़हन में अचनि था त अलाए हले अलाए न हले छो त रिस्क फैक्टर वधीक आहे पर उहो कॉन्फिडेंट जेको तव्हांखे तालीम ॾियारे थी सघे इहा ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि तव्हां कई ऐं बहितरीनु इहा ॻाल्हि हुई पर हींअर मां सम्झंदी आहियां त हिकिड़ो कलाम थी वञे गीत हिकिड़ो ॿुधो बदलाई साहिबु कहिड़ो था हींअर गीत ॿुधायो जिंदगी ॾियणो हलिया भींदासीं अज तक करियूं प्यार हलिया वेंदासीं मरण खां पोइ जे कंदे यादि प्यारा त जीअरे कीन विसार हलिया वेंदासीं ऐ बहारुनि जी हवा ऐ बहारुनि जी हवा चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारुनि जी हवा चइजां पिरीअ खे जल्दी आ चैन ना है तो बिना चैन ना है तो बिना चैजा पिरिय के जल दिया ऐ बहारुनि जी हवा चैजा पिरिय के जल दिया ऐ बहारुनि जी हवा मुंह संभाले हिन रखिया सब इश्क जी अलमारीअ में मुंह संभाले हिन रखिया सब इश्क जी अलमारीअ में के निशानियूं ऐं छला के निशानियूं ऐं छला चइजां पिरीअ खे जल्दी आ के निशानियूं ऐं छला चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारुनि जी हवा याद गोरियूं केरु खाए रोज़ दिल बीमार ही
गोरियूं केरु खाए रोज़ दिल बीमार हुई दर्द मुंहिंजो ला दवा दर्द मुंहिंजो ला दवा चइजां पिरीअ खे जल्दी आ दर्द मुंहिंजो ला दवा चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारनि जी हवा उत्तर जा कांग हाणे लाड़ ॾे लवंदो त वञ उत्तर जा कांग हाणे लाड़ ॾे लवंदो त वञ कुझु घड़ियूं मुर्तज़ा कुझु घड़ियूं मुर्तज़ा चइजां पिरीअ खे जल्दी आ कुझु घड़ियूं मुर्तज़ा चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारुनि जी हवा चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारुनि जी हवा वाह 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 ऐ बहारुनि जी हवा चइजां पिरीअ खे जल्दी आ ज़बरदस्त बहितरीन शाइरी बहितरीन कलाम नाज़रीन साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं महिमाननि सां ज़बरदस्त कचहरी जारी आहे ऐं सर तव्हां सां मां इहो पुछणु चाहींदसि त जीअं तव्हां ॿुधायो त काफ़ी तव्हां ख़िदमतूं करे रहिया आहियो इंसानियत जी जेको आहे माण्हुनि जी सोशली तव्हां काफ़ी एक्टिव बि आहियो ॾाढो त जॾहिं हाणे फ्यूचर जी ॻाल्हि कजे थी त हाणे फ्यूचर जूं तव्हांजूं प्लैनिंग्स छा आहिनि छा अहिड़ी का नई का स्ट्रेटजी आहे जंहिं ते तव्हां अमल था कयो या मतिलबु छा थो तव्हांखे लॻे त मौजूदा जेका सिचुएशन आहे उन हवाले सां तव्हांजी पंहिंजी जेका हिकिड़ी तंज़ीम आहे जेका डेवलपमेंट आहे उन NGO जे तरफ़ां त अञा छा वधीक छा तव्हांजूं प्लैनिंग्स आहे जी बिल्कुलु जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जीअं असांजे जेके आख़िरी जेका मिनारिटी विंग असां ठाहीसीं त जीअं अक़लियत खे ओतिरो दर्जो असांजी सही त सभ खां पहिरीं जेका आहे इंसानियत ते गौर जेको जीअं अॻाणे मां तव्हांखे ॻाल्हि करे ॿुधाई त मां इहो तव्हांखे ॿुधायां त अल्लाह ताला जेके बि माण्हू चूंड कंदो आहे इन कम जे लाइ फ़र्ज़ु कयो जीअं तव्हां असां कंहिं बि कंहिं रेड़ी ते वञी करे को फ्रूट वठंदासीं त उतां चूंडे चूंडे खणंदासीं हा ईअं ई आहे हा त अल्लाह ताला बि चूंड करे चूंडे उन्हनि माण्हुनि खे चूंड करे थो त इहे इन्हनि कमनि जे लाइक़ु आहिनि ऐं सम्झ इहा ॻाल्हि त माण्हू करे सघंदो जी उन में उहा कैपेबिलिटी आहे सलाहियत आहे जी जी त उहो तॾहिं ई हुनजे जेको आहे सो क़िस्मत में अहिड़ो कफ़ील अची वेंदी आहे अलाह जे तरफ़ां अहिड़ी का मौक़ो अची वेंदो आहे जो मतिलबु हुनखे मौक़ो मिली वेंदो आहे अहिड़ो कुझु बिल्कुलु बिल्कुलु इनशाला जेके बि असांजी एक्टिविटीज़ असीं पहिरियां करे चुका आहियूं या कयूं था या अञा कंदासीं ठीकु त उहे जेके आहिनि मर्कज़ी चेयरमैन जेके आहिनि असांजा एडवोकेट इलाही बख़्श मेतलो साहिबु आहे या अपर ज़ुबैदा गांगरो साहिबु आहे सीनियर वाइस मूंखे सभ खां वधीक ख़ुशी इन ॻाल्हि जी थी आहे त तव्हांजा जेके बि चेयरमैन जी जेका टीम आहे न हुन में जेंट्स सां गॾोगॾु लेडीज़ बि आहे इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं माना औरतूं अॼुकल्ह जूं जेके सिंधी नियाणियूं अॻिते वधी सोशली जेको कमु करे रहियूं आहिनि मां सम्झंदी आहियां त पुठियनि 1-2 सालनि में ई उन्हनि पंहिंजो पाण मञायो आहे बिल्कुलु कीअं अॻिते वधियूं आहिनि नियाणियूं ऐं असांजूं औरतूं ऐं भेनरूं अॻिते वधनि थियूं ऐं अलॻि अलॻि
तंज़ीमुनि में अलॻि अलॻि NGOs में या के जो पाण इंडिविजुअली बि पर अहिड़ा नाला थी करे साम्हूं आया आहिनि जेके दुनिया में ऐं सिंध जे हवाले सां हिकिड़ो फ़ख़्र जो जेको आहे बास बणिजनि थियूं त असांखे ॾिसण में ऐं चवराइण में ॾाढो फ़ख़्रु थिए थो त असां सिंधी आहियूं बिल्कुलु छो त अहिड़ियूं औरतूं असां वटि मौजूदु आहिनि जी जी बिल्कुलु उन्हनि जो वॾो किरदारु आहे औरतुनि जो ऐं छो त ॾिसो त हिन वक़्तु जेका मसरूफ़ियात आहे हिकु त इन्हनि में टाइम कढणु ॾाढो ॾुखियो आहे ॿियो किथे किथे अहिड़ो बि कमु थिए थो जो तक़रीबन सेल्फ फिनांस ते कमु कयो वञे थो मतिलबु पंहिंजो ई ख़र्चो कयो वञे थो ख़र्च बि पंहिंजो वक़्तु बि ॾियणो पए थो एनर्जी बि हा सभु कुझु छो जो ॾिसो था त अहिड़ो दजाली दौरु जेको हिन वक़्तु हली रहियो आहे हिकु त महांगाई जो दौरु आहे त इन हवाले सां लेडीज़ विंग जो वॾो किरदारु आहे ॾिसो सखर जे अंदरि स्टेप फाउंडेशन में शाइस्ता खोसो साहिबा तमामु हिकु सुठो कमु करे रही आहे या दादू ज़िले में वञो रोज़ीना जतोई आहे पर असांजी तंज़ीम जे अंदरि जेके लेडीज़ विंग जो बि तमामु घणो किरदारु आहे शहनाज़ मंगी साहिबा तमामु हिकु बहितरीनु कमु कयो आहे जिते बि असीं विया आहियूं रूरल एरिया हुजे या सिटी हुजे किथे बि असीं विया आहियूं त शहनाज़ मंगी साहिबा सुंगंद मंगी साहिबा जेके आहिनि से असां सां हमेशह हमेशह कठे हूंदा आहिनि औरत जो निकिरणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे उन्हनि खे घर में बि टाइम ॾियणो आहे ॿारनि खे बि टाइम ॾियणो आहे प्लस में को ॿियो कमकार आहे उहो बि टाइम ॾियणो आहे पर उन जे बावजूद बि मां चवां थो त अहिड़नि न्याणियुनि खे अहिड़नि औरतुनि खे जस हुजे बिल्कुलु जेके एतिरो टाइम ॾियनि था बिल्कुलु ईअं ई आहे छो त औरत थी करे वरी हर उहो कमु जेको मर्द करे थो करे त औरत बि सघे थी पर उन जे लाइ थोरो हिकिड़ो मां सम्झंदी आहियां त वधीक ॾुखियो थी थो पए उहो ई कमु जेको मर्द थो करे अगरि औरत चाहे त करे थी ऐं करे बि सघे थी पर उन जे लाइ मर्द जे मुक़ाबले में उहो कमु करणु थोरो ॾुखियो आहे छो त जेका सोसाइटी आहे जेको समाज आहे असांजो उन में ॾाढियूं कुझु घणियूं ॾुखियायूं अची रहियूं आहिनि फेस थींदियूं आहिनि इंसानु फेस कंदो आहे औरत फेस कंदी आहे त पोइ जॾहिं ज़हरा इन क़िस्म जूं तव्हां एक्टिविटीज़ कयो था ऐं तव्हां ॿुधायो त 4-5 साल खां तव्हां इन कम में आहियो ऐं तव्हांखे एतिरो अरसो थी वियो आहे जी बिल्कुलु एतिरो अरसो थी वियो आहे असांखे ॾाढो हिकिड़ो सुठो मां सम्झंदी आहियां शुरूआति में मां सर खां बि इहो सुवालु कयो ऐं तव्हां खां बि करणु चाहींदसि त कंहिं बि इंसान खे जॾहिं तव्हां ॾुख में उन सां गॾु था थियो ऐं को कमु था कयो त इहा भला कैफ़ियत छा आहे अक्सर माण्हू चवंदा आहिनि पैसो बि कोन थो मिले माण्हू किथे नौकिरी कंदो आहे त का सैलरी मिलंदी आहे हिननि खे त पैसा बि कोन था मिलनि का सैलरी बि कोन थी मिले पोइ बि उस में साड़नि था गर्मी हुजे सियारो हुजे बसि ईअं हली था पवनि माण्हुनि जी ख़िदमत में त मतिलबु छा आहे भला अहिड़ो कहिड़ो तव्हांखे तस्कीन थी मिले सुकून थो मिले छा उनखे कीअं बयानु कंदा बसि इन हवाले सां ई मां जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त मां तव्हांखे इहो ॿुधायां त असांजे सालहपट तालको डिस्ट्रिक्ट सखर लॻे थो जिते फेरोज़ अबड़ो जे नाले सां हिकिड़ो माज़ूर हुयो जेको इंसानी उज़वनि जी ॾिनल नेमतनि मां महरूम हुयो हिकु त हुनजी बांह कटियल हुई हिकु जंग कटियल हुयो कमाइण खां बि लाचार हुयो त असांखे ख़बर पई त उहो हिकिड़े भिट जे वारनि ते या रेगिस्तान में रहे थो त असांजी पूरी मुकमल टीम जेका आहे लेडीज़ विंग ऐं मदर विंग गॾिजी करे असीं उते पहुतासीं ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त उते नेटवर्क बि कोन हुयो हा उते पुॼी करे उनजी जॾहिं उनजी असीं इहा हेल्प कईसीं उहा बि सेल्फ फिनांस पंहिंजे ई मतिलबु जेब मां को असांखे किथां मिलंदो न आहे ऐं जेकॾहिं हा को उते वेही करे असीं एतिरी बहितरीनु एक्टिविटीज़ जॾहिं ॾेखारींदा आहियूं त को असां सां राब्ते में जेकॾहिं मूंखे हज़रात या सरमाएदार को अहिड़ो अची बि वियो जेको चैरिटी ॾींदो आहे जेको तव्हांखे थोरो सपोर्ट करे थो सघे थो ॿी ॻाल्हि आहे पर बेसिकली ॾिठो वञे त तव्हांजो जेको कमु आहे बेसिकली तव्हांखे को इदारो का गवर्नमेंट का फाइनेंस नथी करे इहो तव्हां पाण पंहिंजी मदद पाण था कयो ऐं पाण ई था मैनेज कयो बहितरीनु अच्छा ऐं तव्हां चओ जॾहिं तव्हां वियो हुनजी हेल्प जॾहिं हुनजी हेल्प कईसीं उते ॾिठीसीं हुनजी हिकिड़ी वालदा हुई जेका तमामु ज़ईफ़ हुई उन्हनि जा नंढड़ा ॿार हुया उन्हनि खे ॾिसी करे असांखे तमामु घणो हिकिड़ी अजीब कैफ़ियत महसूसु थी उते जॾहिं उते पहुतासीं त ॾिठोसीं उन्हनि जे हालात उन्हनि जा घर पोइ तव्हां उन्हनि जी कीअं हेल्प कई तव्हां छा उन्हनि खे चयो फाइनेंशियली तव्हां उन्हनि खे का सपोर्ट कई या को घर तव्हां कयो तव्हां उन्हनि खे ठाहे ॾिनो को कारोबार करे ॾिनो छा मतिलबु तव्हां माली मदद फ़िलहालु उन्हनि जी कईसीं माली मदद करण खां बाद में वरी उन सां राब्ते में रहियासीं वरी उन सां इहो बि चयोसीं त जेकॾहिं तव्हांजे इन्हनि अलाह ताला जे ॾिनल नेमतनि मां जेका महरूम रहिजी आहे जेकॾहिं अञा हिन जो को इलाजु थिए थो सम्झो था त इहो इलाजु थींदो त उहो बि असां तव्हांजो कराए सघूं था उहो इलाजु बि छो जो असांजे हिन तंज़ीम जे अंदरि पहिरियां मां तव्हांखे ॿुधायो त सिहत ते बि तमामु घणो जेके मेडिकल कैम्प्स हणायूंसीं त इन हवाले सां हुनखे बि असीं इहो ई मशवरो ॾिनोसीं जेकॾहिं तव्हां सम्झो था
त तव्हांजी अञा ट्रीटमेंट थी सघे थी ऐं तव्हां पंहिंजे पेरनि ते बीह सघो था त असां तव्हां सां गॾु आहियूं। इहो ॾिसी करे असांखे तमामु हिकिड़ी ख़ुशी थी ऐं असांखे फ़ख़ुरु महसूसु थियो त असीं हिकु तमामु इन फ़ख़ुर खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। हिकिड़ो अहिड़ो सुकून आहे जेको माण्हू खे मिले थो ऐं सभु सुकून पंहिंजी जाइ ते सर। पर तव्हां ॿुधायो इहो केॾो वॾो सुकून आहे त इंसानु जॾहिं निंड थो करे त सुकून जी निंड थी हुनखे मिले। मतिलबु बेचैनी नाहे का। अगरि इंसानु ख़िदमत ख़ल्क़ करे थो त उहो जॾहिं राति जो बिस्तरे ते सुम्हे थो त उनखे निंड सुकून जी थी मिले। इहा केॾी वॾी ब्लेसिंग आहे। अल्हम्दुलिल्लाह। इनके थोरो सो ईज़ी अगरि ईअं करी सघूं था पाण, लेट सपोज जून जुलाई जा पाण रोज़ा रखो था ने उन ॾींहुं पाण सवार से उथी वञिजे, रोज़े चढ़ण ते केतिरी शदीद प्यास लॻे थी ने हू जो पहलो घूट हुए तो उनजे बाद कहिड़ो तस्कीन हुई थी। तो हू तस्कीन आहे असल में। वाह वाह, बिल्कुलु ज़बरदस्त, बहितरीनु ॻाल्हि। ऐं केॾा पंहिंजा सिंध जा माण्हू प्यारा आहिनि ऐं मासूम आहिनि। वञी जॾहिं तव्हां उन्हनि सां ॻाल्हि था कयो, कुर्ब था ॾियो त मां सम्झंदी आहियां कुर्ब जा प्यास आहिनि। हू माण्हू अक्सर चवंदा आहिनि न त पैसो ॾिजे, दौलत हुजे, ख़्वाहिशूं हुजनि, पर असां पंहिंजा सिंधी माण्हू जॾहिं वेंदा आहियूं ॻोठनि में वेंदा आहियूं त सिर्फ़ु कुर्ब खपंदो आहे उन्हनि खे। एग्ज़ैक्टली अहिड़ो आहे नारो। असल में पहले तो भाउ जी हिकिड़ी ॻाल्हि के हू करंदो, ये जो लेडीज़ जे हवाले से ॻाल्हि करी आहे ने हिकिड़ो मिथ आहे सोसाइटी में कि लेडीज़ कमु ना करे सघंदियूं, कमु करनि थियूं। हिकिड़ो गौरव पुत जी किताब में लिखे थो हिकिड़ी पोयम में। तव्हांजो इहो मां ज़रूरु इन ते कंटिन्यू कंदसि। कॉल आहे, कॉल में शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम भाउ, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? जी नवीद साईं पियो ॻाल्हायां शहदादपुर मां। जी शहदादपुर वारा कहिड़ा हाल आहिनि? तव्हांजा टीवीअ जो वॉल्यूम बंदि करे छॾियो त असां तव्हांखे ॿुधी सघूं ऐं कुझु चवणु चाहींदा? प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? हा, प्रोग्राम ॾिसूं पिया। चवणु चाहींदसि ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे। बिल्कुलु। ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़णु घुरिजे। हा, बिल्कुलु करणु घुरिजे। ॾाढी सुठी इहा तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हां अगरि ईअं सम्झो था त इहा ॾाढी सुठी ज़िमेदारीअ वारी ॻाल्हि आहे। ऐं कुझु को सवाल करणु चाहींदा तव्हां असांजे महिमाननि खां? सवाल न, इहो ई चवणु घुरिजे 5 वक़्त नमाज़ पढ़णु घुरिजे ऐं ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे ऐं अलाह साईं राज़ी थींदो। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त। का बादल राई साहब सां का फरमाइश आहे तव्हां पूरी कयो त साईं तव्हांजी फरमाइश पूरी कंदा? को कलाम तव्हांखे ॿुधाईंदा? जी नाते को ॿुधाए बस। ठीकु ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां कॉल कई, महिरबानी तव्हांजी। थैंक यू, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो। जी सर, तव्हां कंटिन्यू। इंग्लिश पोएट चए थो जी औरत जे मथे हिन खे ॻाल्हि अची रही आहे तो कि वुमेन जो कमु करे रही आहे। जी हाँ। चए थो द हैंड्स दैट रॉक्स द कैडल आर द हैंड्स दैट रूल्स द वर्ल्ड। वाह। हू हथ जो झूलो झुलाए थो असल में हू हथ सॼी दुनिया जो हुक्मरान आहे कि दुनिया जो हर बादशाह वो माँ जे हथ से निकले तो। तो जो शख्स औरत के कमतर समझी रही है ही उनके असल में मुखातिब करी रही है कि औरत के कमतर समझण वालो दुनिया जो बदे सोडो बेवकूफ़ है, इनके ही हद बादशाह की मतलब परवरिश करी रही है। तो आर द हैंड दैट रूल्स द वर्ल्ड। अच्छा, जरा तक सिंध जी ॻाल्हि करी ना, असल में अनफॉर्चुनेटली पाण खे पंहिंजी तारीख़ न ख़बर। सिंध जो हिंदुस्तान जो वर्ड है हिंद, वो असल में सिंध से निकरी हुआ है। हाँ हाँ बिल्कुल। अग में सिंध हुयो, उन खां पोइ सिंध में हिंद एक्चुअल में सिंध जो इन लगे उन दौर में जो आबादी होनी हुई वो दरिया के साथ होनी हुई। इंडस वैली सिविलाइजेशन, वो इंडस से इंडिया वर्ड निकली हुआ है। इंडस वैली जे इंडस से इंडिया जो वर्ड निकली हुआ है ने उर्दू में सिंध से हिंद जो वर्ड निकली हुआ है। तो एक्चुअल में सिंध जो बहुत इंपॉर्टेंट रोल है इन द इंटायर सब कॉन्टिनेंट। ने ये वजह है कि पछी बाद में जब मोहम्मद बिन कासिम भी आ गया तो द गेटवे ऑफ इस्लाम भी सिंध के चो है। तो सिंध जी हिस्ट्री बहुत रिच है, तमाम वडी हिस्ट्री आहे। जेका सिंध आयो तमाम वडो असा जो ज़रखेज़ ज़मीन भी आहे। कॉलर असा सा गड आहे, असा कॉल शामिल कंदासी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मैं दादो को नौरत खान चांडियो। जी चांडियो साहब, केड़ा हाल इन ता जा? ठीक ठाक बिल्कुल। प्रोग्राम दिसो पे आसा जो जी जी ये पे लगे प्रोग्राम तवा के कचहरी सवाल जवाब बड़ा बताऊं जो ठीक ठाक है, सब खुश है। ठीक ठाक बिल्कुल। आई इंसानियत जी गाल हले पई, खिदमत खल्क जी गाल हले पई। तवा किए ता समझो न कम खिदमत खल्क में जेतरो भी मानो को पुजे चंगाई करे, सुठा काम करे, कंजी मदद करे, खाना सुठो हले, नेकिया काम करे। जी बिल्कुल ज़बरदस्त यही आहे। आई कोशिश कयो त तव्हां भी कयो, छो त जेके हर फर्द जो या जिम्मेदारी आहे। हर को जने पाण कम कंदो त पोई थोड़ो थोड़ो करे असानी सोसाइटी सुठी थी। अदे जकर जेको असा पुजन असा तो मैं असा ही कना ने पो दिन कदा चो उडो दे जो जेको गानो असा बुधाए असा ही चो तो पंज पसंद गानो बुधाए। केड़ो केड़ो गानो, केड़ो गीत? बस पंज पसंद कोई बुधायो। सही आ, जबरदस्त। डन थी वई। तांजी फरमाइश हाणे पूरी कंदासी ऐं वडी मेहरबानी तव्हांजी कॉल कई।
जी तो आऊं बस ये रिक्वेस्ट करनो नारन वारे सांझे चैनल तवस्सु से थर इज द बिगेस्ट फर्टाइल डेजर्ट इन द वर्ल्ड। बिल्कुल ठीक है, सिंध में है। बड़े से बड़ी सिविलाइजेशन, इंडस वैली सिविलाइजेशन ओल्डेस्ट सिंध में है। द ग्रेट वॉल ऑफ चाइना बिगेस्ट वॉल, द सेकंड बिगेस्ट वॉल ऑफ द वर्ल्ड रनीकोट में आहे। अच्छा, पंहिंजो ई गोरख हिल वास्ते की वर्षे में डेवलप थियो आहे ने गोरख हिल जो ख़ैर इन लाइ ज़िक्र आवियो आहे तो असांजा हिकिड़ा बहुत सारा भाउ आहिनि जो बहुत वधारे महिनत करी आहिनि गोरख हिल जे हवाले से। जुम्मन जमाली उडा जो था, ही हैज़ डन रिमार्केबल जॉब। तो पर ही बड़ी चीज़ें पंहिंजे वटि ऑलरेडी हुयूं। ई गोरख हिल हमेशा से वो न, लेकिन वहाँ से की वरे में मेहनत करन में आवी एज एन इंडिविजुअल्स ने 25 चीज़ें प्रमोट थियूं। तो ठीक है, सजी दुनिया फिरो, इट्स ओके, बट वी शुड नो अबाउट आवर ओन प्रोविंस ना। सिंध बहुत रिच है कल्चरली ने, पाके इनके प्रमोट भी करनू खपे ने, पोते जी चीज़ें के नारणू खपे। उनसे रियलाइज थिए तो असल में कि एक्चुअल में सिंध केॾा वो ने हाणे पाण किन ट्रैक ते आहियूं ने, पोते जी लेगेसी के भुली विया। बिल्कुलु, लेगेसी के वाकई में असां विसारे छॾियो आहे पंहिंजो। ऐं उहे ई क़ौमियूं अॻिते तरक़ी बि कंदियूं आहिनि जिन खे पंहिंजी लेगेसी यादि हूंदी आहे, जेके पंहिंजे पहाड़नि सां जुड़ियल हूंदा आहिनि। त इहा असांजी पहाड़ आहे जेका असांजी सिंध धरती आहे, असांखे ख़बर हुजणु घुरिजे। ऐं असां जॾहिं वर्ल्ड टूर प्लान कंदा आहियूं ऐं काफ़ी अहिड़ियूं फैमिली ट्रिप्स प्लान कंदा आहियूं त असां चवंदा आहियूं असां फलाणे मुल्क में वेंदासीं, फलाणी बीच ते वञी ॿारनि खां गॾु उते वञी घुमंदासीं। त इहो बि ख़्यालु रखो त पंहिंजी सिंध पंहिंजनि ॿारनि खे घुमायो। जॾहिं बि एजुकेशनल हवाले सां बि उहे ट्रिप्स जेके आहिनि हिस्टोरिकल ॾाढियूं जेके बहितरीनु आहिनि, ऐं उन्हनि खे पढ़ाईअ में ॿारनि जो अञा ज़हन खुलंदो। ऐं तव्हां मकली घुमायो ॿारनि खे, रनीकोट जी विज़िट करायो, मोइंजो दड़ो घुमायो, थर घुमायो। इहे सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जेके इंसान खे पंहिंजी जेको आहे मुल्क सां ऐं पंहिंजे वतन सां, पंहिंजे सिंध सां लगाव जेको महसूसु थींदो आहे तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वेंदा ऐं फील्ड कंदा ऐं उन्हनि जायुनि में उन्हनि सां, उन्हनि जे रहंदड़ माण्हू न, उन्हनि माण्हुनि सां तव्हां इंटरेक्ट कंदा। वॾी महिरबानी असांजे गेस्ट जी, सर तव्हांजी बि वॾी महिरबानी सां, थैंक यू सो मच त तव्हां आया ऐं बहितरीनु तव्हां पंहिंजूं कारकर्दगियूं जेके आहिनि असांखे ॿुधायूं ऐं ॾाढी इंस्पिरेशनल तव्हां जूं जर्नीज़ आहिनि। ऐं उमेदु कयां थी त मूंखे त तव्हां इंस्पायर कयो, पर असांजे ॾिसंदड़नि बि तव्हां मां काफ़ी कुझु इंस्पिरेशन हासिलु कई हूंदी। ऐं नाज़रीन, बहितरीनु असांजो हीउ प्रोग्राम हुयो ऐं हिन सॼे प्रोग्राम जो जेको असल मक़सदु मां सम्झंदी आहियां अॼु जी सॼी ॻाल्हि ॿोल जो इहो हुयो त जीअं साईं जन फरमायो त सिर्फ़ु आदम थी नाहे ॾेखारिणो, इंसान थी ॾेखारिणो आहे। इंसान थियणु ॾाढो ॾुखियो कमु आहे ऐं उहो मां सम्झंदी आहियां त उनखे उन हवाले सां काफ़ी अहिड़ियूं गाइडलाइंस आहिनि असांजी ज़िंदगीअ में। असांखे डिसाइड करिणो आहे त असां कहिड़ी पॉज़िटिव अप्रोच खे एक्सेप्ट कंदासीं या नेगेटिव अप्रोच खे। त इहा ॾाढो सुठो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो लेसन आहे। इन ई हवाले सां जो प्रोग्राम जेको आहे सो इख़्तिताम ते पुॻो आहे, पुॼाणी ते अचे पुॻो आहे। हींअर वक़्तु जेको आहे उहो ख़तमु थियण वारो आहे ऐं वेंदे वेंदे बादल राई जो गीत आहे। कॉलर बि असांखे फरमाइश कई हुई त गीत ॿुधंदासीं, पर हीउ जेको ख़ूबसूरत प्रोग्राम हुयो नाज़रीन, इहो तावन हुयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। आसान महीननि जी किस्तुनि ते इहे प्लॉट ॾियनि था ऐं 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में तव्हांखे ऑफर कनि था। इन्हनि जो कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते तव्हां ॾिसंदा हूंदा। उन सां गॾोगॾु बहितरीनु इन्हनि जो जेको मां सम्झंदी आहियां त कंहिंखे बि अगरि घरु ठाहिणो आहे, प्लॉट वठिणो आहे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे कॉन्टेक्ट कंदा। हुन सां गॾु असांजे प्रोग्राम खे तावन आहे बहितरीनु ड्रेस वॉर्ड्रॉप जेके मूंखे ॾींदा आहिनि। अॼु जो वॉर्ड्रॉप मुंहिंजो फैशनिस्ट जे तरफ़ां आहे, बहितरीनु डिज़ाइनर्स आहिनि ऐं उन्हनि जे वॉर्ड्रॉप जी पंहिंजी हिकिड़ी सुठी एलिगेंसी ऐं क्लासी लुक ईंदो आहे। तव्हां बि उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था ऐं उन्हनि जूं कलेक्शन ॾिसी सघो था। अॼु जो ई प्रोग्राम जेको हुयो इहो हुयो ऐं उमेदु आहे त तव्हांखे सुठो लॻो हूंदो ऐं इंजॉय तव्हां कयो हूंदो। तेसि ताईं हाणे सुभाणे वरी इंशाल्लाह नवनि महिमाननि सां गॾु नवनि टॉपिक ते नए प्रोग्राम में तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। हिक बैलगाड़ी ओ सामान छिनियल वेठल तंहिं में ॿार ॾिठम पेर उघाड़ा फाटल चोला सांगी तंहिं में सुवार ॾिठम। हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो नसीब आहे।
मिर्चन चटणी अणभिमानी, मिर्चन चटणी अणभिमानी, सांधाणो ऐं साग वणे थो। मिर्चन चटणी बाझर मानी, मिर्चन चटणी अणभिमानी, सांधाणो ऐं साग वणे थो। मूंखे मुंहिंजे रब जे पारां, मूंखे मुंहिंजे रब जे पारां बख़्शल पंहिंजो भाग्य वणे थो। मिर्चन चटणी अणभिमानी, सांधाणो ऐं साग वणे थो। चाली ॾींहंनि जो चीड़ पियल हो, चाली ॾींहंनि जो चीड़ पियल हो। जन जे अणभन वारनि में खीर जो खंघ ऐं साई लथल हुई, खीर जो खंघ ऐं साई लथल हुई। जन जे नंढड़नि ॿारनि में बुखियनि मेरनि मासूमनि जो, बुखियनि मेरनि मासूमनि जो, पोइ भी मांखे जाग वणे थो। बुखियनि मेरनि मासूमनि जो, पोइ भी मांखे जाग वणे थो। मूंखे मुंहिंजे रब जे पारां बख़्शल पंहिंजो भाग्य वणे थो। मिर्चन चटणी अणभिमानी, सांधाणो ऐं साग वणे थो। सुरमई सांझ जो ॻोठ ॾामींदे, काम जा मंज़र वणंदा आहिनि। सुरमई सांझ जो ॻोठ ॾामींदे, काम जा मंज़र वणंदा आहिनि। वरंदड़ माल वथाणनि ते ऐं शाम जा मंज़र वणंदा आहिनि। पट पुराणा माइटाणा माइटाणा
जो हर हिक माग वणे वॾ पुराणा माइटाणा सिंध जो हर हिक माग वणे मूंखे मुंहिंजे रब जे पारां बख़्शल पंहिंजो भाग बणे थो मिर्चन चटणी अण भीमानी सांधाणो ऐं साग वणे थो दुखन सां ॾेह भरियल कहिड़ियूं ग़म जूं ॻाल्हियूं करियूं हूअं त दुखन सां ॾेह भरियल कहिड़ियूं ग़म जूं ॻाल्हियूं करियूं विछड़ियल प्यारा साथी सारे रोज़ था अखड़ियूं आलियूं करियूं जेको दिल जा दर्द मिटाए जेको दिल जा दर्द मिटाए सो इदरीस के राग वणे थो जेको दिल जा दर्द मिटाए सो इदरीस के राग वणे थो मूंखे मुंहिंजे रब जे पारां बख़्शल पंहिंजो भाग बणे थो मिर्चन चटणी अण भीमानी सांधाणो ऐं साग वणे थो सांधाणो ऐं साग वणे थो मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।